अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह महरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया बलोच। दुआ आहे जिते बुझो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां महकंदा रहो, मुरकंदा रहो। नाज़रीन, सुबह जो आगाज़ थी चुको आहे ऐं हर कंहिंजी इहा दिली ख़्वाहिश आहे त कुझु करे ऐं करण ई घुरिजे। सो नाज़रीन, तालीम ते असां सभ खां पहिरीं ॻाल्हाईंदासीं, छो जो अॼु खां जेके आहिनि उहे 100% स्कूल खुली विया आहिनि ऐं इहा असांजे लाइ ख़ुशी जी लहर आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। छो जो जॾहिं तालीम जी ॻाल्हि ईंदी आहे त असांखे तालीम ते वधि खां वधि फोकस ॾियणु खपे ऐं तालीम ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ नाहे करणो, छो जो इहा जेका उहा शइ आहे, इहो उहो बुनियादी जुज़ आहे जंहिंजो हर नंढड़े ॿार जो ऐं हर वॾे जो हक़ु आहे ऐं उनखे उहो बुनियादी जेको हक़ु आहे उनखे मुहैया कयो वञे, तालीम ॾिनी वञे ऐं तालीम सां ई शऊर अचे थो, तालीम सां ई माण्हू दुनिया में सही अंदाज़ में रही सघे थो, दुनिया खे सुञाणे सघे थो। ऐं नाज़रीन सां गॾोगॾु असां तालीम ते बि ॻाल्हाईंदासीं, पर उन सां गॾोगॾु असां उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं जिन जो ईअं खणी चऊं त पाणी ते गुज़ारो आहे, उहे मल्हा ऐं उहे किथां पंहिंजो खाधो हासिलु कनि था ऐं कीअं जेके सभु शयूं आहिनि उहे मैनेज कनि था, कीअं जेके डंडू आहिनि, मुख़्तलिफ़ समुंड आहिनि ऐं उन ते जेके मल्हान जो जेको वर्ज वापारु आहे उहो कीअं थो हले, उन्हनि जो कीअं गुज़ारो आहे। लतीफ़ साईं बि उन्हनि खे ॻायो आहे ऐं उहे असांजा जेके आहिनि ईअं खणी चऊं मारूअड़ आहिनि, असांजा प्यार आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल करे अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। ऐं फेसबुक ते बि असां लाइव वञी रहिया आहियूं, महरान टीवी जे नाले सां पेज आहे, उनखे बि लाइक कयो, उते वञी करे उहे प्रोग्राम्स जेके आहिनि उहे शेयर कयो ऐं हीअ यकीनन जेके प्रोग्राम्स आहिनि इहे अव्हां लाइ नशर थींदा आहिनि ऐं हमेशह महरान टीवी जी कोशिशि हूंदी आहे त सुठा सुठा प्रोग्राम्स आहिनि जेके नशर कया वञनि त जंहिं मां कुझु अव्हां सिखी सघो, कुझु पिराए सघो। सो नाज़रीन, हीउ प्रोग्राम जॾहिं ख़तमु थींदो आहे त उन खां पोइ यूट्यूब ते बि अपलोड कयो वेंदो आहे, महरान टीवी ऑफिशियल जे नाले सां पेज आहे, उनखे बि लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं जेको बेल आइकॉन आहे उनखे बि तव्हां जेको आहे क्लिक करणु न विसारियो, छो जो यूट्यूब जो जेको चैनल आहे उहो बहूं लाइ ई ठाहियो आहे त जीअं अव्हां खे अगरि लेट थी वञे, तव्हां हिन टाइम प्रोग्राम न ॾिसी सघंदा आहियो। सुबुह जो अहिड़ो टाइम हूंदो आहे जॾहिं इलाही कमकार हूंदा आहिनि, असां उहे पंहिंजा जेको आहिनि पहिरियां सरअंजाम ॾियणु चाहींदा आहियूं, त उन तरह सां छा थींदो आहे त असां इलाही अहिड़ा प्रोग्राम्स आहिनि जेके मिस थी वेंदा आहिनि, पर पोइ बि उहे प्रोग्राम्स अव्हां लाइ असां यूट्यूब ते अपलोड कंदा आहियूं जीअं तव्हां उन मां उहो ॾिसी सघो, उन मां कुझु पिराए सघो या एंजॉय करे सघो, एंटरटेन करे सघो। ऐं नाज़रीन, अॼु जेको हिन प्रोग्राम में सुबह महरान में ख़ासि तावन कयो आहे सुरहान, ख़ासि तावन कयो आहे सुरहान प्रीमियम गोल्ड डस्ट। जेकॾहिं सुरहान जी नाज़रीन ॻाल्हि कजे त नालो ई अहिड़ो आहे जंहिं मां महक ऐं ख़ुशबू ज़ाहिर थिए थी। सो नाज़रीन, हाणे देरि छा जी, हाणे वञो ऐं सुरहान चांहि जो नई पैकिंग वारो वॾो पैकेट वठो ऐं हासिलु कयो लखें रुपयनि जा नक़द इनाम। सो यकीनन ही इलाही बहितरीनु चांहि आहे जंहिंजो ज़ाइको ऐं मयार जेको आहे उहो इलाही ख़ूबसूरत, इलाही वणंदड़ आहे। ज़रूरु ख़रीद कयो, ज़रूरु पंहिंजे किचन जी ज़ीनत बणायो। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि उन्हनि जो बि अव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। हमेशह महरान टीवी जी कोशिशि हूंदी आहे त मुख़्तलिफ़ फील्ड सां तालुक़ु रखंदड़ असांजे प्रोग्राम में शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि शख़्सियतनि जे जेकी फील्ड हूंदी आहे उन फील्ड मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहियूं। सो जीअं मूं पहिरियां पाणी जी ॻाल्हि कई आहे, जेका पाणी में जेका जीवत रहे थी या जेके जानदार शयूं रहनि थियूं या जंहिं ते असांजे जेके मला आहिनि या जेके मुख़्तलिफ़ ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जो गुज़ारो कंहिं ते आहे, या जेके डंडू आहिनि उन्हनि जो ज़हरीलो पाणी छो थो थिए ऐं उन जा कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा इशूज़ आहिनि, मल्हान जा कहिड़ा मसइला आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। सो असां सां गॾु आहिनि मुस्तफ़ा मीरानी, चेयरमैन पाकिस्तान फिशर फोम जा। सो जेकॾहिं ही इलाही सभ खां पहिरीं भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। सर, अव्हांखे मुबारकबाद बि हुजे छो जो तव्हां चेयरमैन थिया आहियो पाकिस्तान फिशर फोम जा। सो असांजा जेके नाज़रीन ॿिया महिमान आहिनि से तालीमदार आहिनि, न्याज़ अहमद मेमन, भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। सभ खां पहिरीं सर, कीअं लॻो प्रोग्राम सुबह महरान में अची करे? तमामु सुठो, हमेशह तव्हां घुराईंदा आहियो, तव्हांजी ऐं 100% महिरबानी। जेको आहे स्कूल बि खुली विया आहिनि, स्कूल बि खुली विया आहिनि ऐं तइलीम जे हवाले सां महरान टीवी जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो किरदारु रहियो आहे हमेशह। मोराई साहब या तव्हांजो जेको सीओ साहब जो तमामु घणो फोकस रहियो आहे एजुकेशन ते। ऐं वरी तव्हांजो थोराइतो आहियां, वॾी महिरबानी, तव्हां थोरो महिरबानी करे असांखे हिन प्रोग्राम में शामिलु कंदा आहियो। तइलीम जे हवाले सां जीअं तव्हां ॿुधायो पिए त तइलीम असांजे मुआशिरे जो हिकिड़ो अहिड़ो हिसो आहे
जंहिंखे असीं कंहिं तरीक़े सां ओमिट नथा करे सघूं कंहिं बि हालत में, चाहे उहो प्राइमरी हुजे चाहे, पर छा आहे त जेके प्रिवेलिंग सिचुएशन्स रहियूं आहिनि, जेके हिन वक़्त जूं हालतूं रहियूं आहिनि, ख़ासि करे कोविड जे करे जेके प्रॉब्लम्स रहिया, उन्हनि में असांखे तकलीफ़ ज़रूरु आई आहे। पर जेतिरे क़दुरु मुंहिंजो मुशाहिदो आहे, छाकाणि त मुंहिंजो तइलक यूनिवर्सिटीज़ सां रहियो आहे ऐं एजुकेशन सां सिधो सो तइलक आहे, प्रोफेसर जी हैसियत सां या रिसर्चर जी हैसियत सां। अल्हम्दुलिल्लाह हाणे काफ़ी असां बहितरी ॾे वञणु शुरू थी विया आहियूं। मूं तव्हांजे प्रीवियस प्रोग्राम में बि असां इहा ॻाल्हि कई हुई त असां जॾहिं ॾिठो त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकिड़ी इंसानी फितरत बि हिन में शामिलु हूंदी आहे त ॿार या टीचर, छाकाणि त 3 कंपोनेंट्स आहिनि, वालदेन, ॿार, टीचर, 3 हिकिड़ा वॾा कंपोनेंट आहिनि। 3 इंटीग्रल पार्ट्स हूंदा आहिनि, हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि। सिर्फ़ु टीचर ते छॾींदासीं त बि तइलीम जो हिकिड़ो सेटअप मुकमिल न रहंदो, सिर्फ़ु ॿार जी कारकर्दगी ते रखंदासीं त बि उहो न ठहंदो, ऐं सिर्फ़ु पेरेंट्स ते छॾींदासीं त बि कोन ठहंदो। पर इहा वॾी सुठी ॻाल्हि आहे जेका मूंखे मुंहिंजे ऑब्ज़र्वेशन में आई त कोविड जे इन सेटअप में मूं ॾिठो त काफ़ी पेरेंट्स जेके आहिनि से पंहिंजे ॿारनि ते ॾाढो हुननि सुठो तवजो ॾिनो। ऑनलाइन जेके क्लासिस हुआ उन्हनि खे हुननि ॿारनि खां वधीक उन्हनि सम्झियो ऐं उन्हनि कम्युनिकेट कयो, ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे चङी ख़ासी उन में बि अलाह साईं जो शुक्र आहे बहितरी नज़र आई। ॾिसो न, जिते चङे कमु करण जी सलाहियत बि हुजे पर नियत न हुजे त पोइ प्रॉब्लम थिए थो। पर जेकॾहिं सलाहियत घटि आहे, नियत वधीक अहम आहे, वधीक स्ट्रॉन्ग आहे, त अल्हम्दुलिल्लाह तइलीमी सलाहियतूं जेके आहिनि से बिल्कुलु उजागर थी वञनि थियूं ऐं उहे सिलसिलो हले थो। हिन वक़्तु अॼोको पहिरियों ॾींहुं आहे त मुकमिल तौर ते यूनिवर्सिटीज़ जा क्लासिस ऑन आहिनि। मुंहिंजा पंहिंजा पाण क्लासिस रेगुलर असीं वठूं पिया जंहिं यूनिवर्सिटी में आहियां, ऐं ॿियनि जायुनि ते बि असांजे हाणे कन्वोकेशन थियो 2 ॾींहं पहिरीं, उन में ॿारनि पंहिंजियूं इंजीनियरिंग जी डिग्रीज़ वरितियूं, शील्ड्स वरितियूं, ऐं उहे उन्हनि पंहिंजी तइलीम मुकमिल करे ऐं हिकिड़ो प्रूव कयो त असां जेकॾहिं चाहियूं त पंहिंजे उन्हनि सभिनी सेटअप्स खे, उन्हनि सभिनी सॼो जेको असांजो एकेडमिक जेको माहौल आहे उनखे असीं पंहिंजे कंट्रोल में रखी पंहिंजी तइलीम खे अॻिते वठी वञी सघूं था अल्हम्दुलिल्लाह। ऐं असां हाणे बहितरी थींदी, अञा वधीक बहितरी थींदी इंशाअल्लाह। वधीक बि न ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जो तालीम अहिड़ो जुज़ आहे, अहिड़ो एलिमेंट आहे जंहिं ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे, छो जो असांजी जेका मुआशरे जी जेका भलाई आहे उन में जेको शऊर अचे थो ऐं उन ते बि ज़ाहिर असां ॻाल्हाईंदासीं। ऐं सर जेका अव्हांखे शील्ड मिली आहे उन जूं अव्हांखे मुबारकूं हुजनि त जेका लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड मिलियो आहे। ऐं उन्हनि सभिनी महिरबाननि जो मूं अॻे वारे तव्हांखे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे हवाले सां ॻाल्हि कई त अॼु मूंखे जॾहिं इहो हिकिड़ो अवॉर्ड आहे जंहिंजे लाइ वाइस चांसलर जेको क़ाइदवाम यूनिवर्सिटी जो उन इहो सॼो अरेंज कयो हो, त पहिरियों दफ़ो जॾहिं इहो थियो त असांखे हिकिड़ो लाज़मी आहे जॾहिं तव्हां हिकिड़ी कंट्रीब्यूशन कयो था उन लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड तव्हांखे मिले थो, ऐं प्रो वाइस चांसलर एज प्रिंसिपल या मुख़्तलिफ़ जेके असांजा एकेडमिक्स जा जेके उहिदा आहिनि उन्हनि ते रहियो आहियां, त उन जो हिकिड़ो मोट जॾहिं मिले थी त लाज़मी आहे उहा। पर इहो सभु कुझु असांजे पंहिंजे बचनि जे करे आहे। इहा असां जेकॾहिं बचनि जी ऐं पंहिंजे स्टूडेंट्स खे ओतिरी बहितर तरीक़े सां ऐं सुठे तरीक़े सां जॾहिं उनखे पंहिंजी ज़िमेवारी सम्झी, जेकॾहिं टीचर हिकिड़ी पंहिंजी ज़िमेवारी सम्झी जॾहिं पढ़ाइणु शुरू करे थो न त हू इंजॉय कंदो आहे। इहो वॾो हिकिड़ो फ़र्क़ु आहे जेको सिर्फ़ु हिकिड़ी टेस्ट ऑफ सक्सेस हूंदी आहे। टीचर में कहिड़ियूं क्वालिटीज़ हुजनि खपनि उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। सभ खां वधीक सॉफ्ट हुअणु खपे। इन ते सर वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां मुस्तफ़ा मीराणी साहिब इन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। इलाही अरसे खां पोइ अव्हां सां मुलाक़ात थी आहे ऐं कीअं पियो लॻे इन प्रोग्राम में अची करे इलाही ॾींहंनि खां पोइ? मां हिन प्रोग्राम खे त पंहिंजो प्रोग्राम सम्झंदो आहियां ऐं शरीक थींदो आहियां त इलाही सारो हिन प्रोग्राम मां सिखंदो आहियां ऐं उन सां गॾोगॾु ॿियो इहो फ़ाइदो थींदो आहे त असांजो जेको मैसेज आहे उहो पूरी दुनिया में वञे, छाकाणि त हीउ हिकिड़ो तमामु वॾो सिंध जो चैनल आहे, सिंधी ॿोलीअ जो चैनल आहे। असीं पंहिंजी माउ ॿोलीअ में जेको माण्हुनि खे मैसेज ॾियूं था या सम्झाइणु चाहियूं था उन में मेहरान टीवी जेको आहे उहो असांजी वॾी सपोर्ट थो करे, मदद थो करे असांखे पंहिंजे पैगाम पहुचाइण में। सो उन करे प्रोग्राम में अची त मूंखे ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे। ऐं असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, सुबुह जो प्रोग्राम आहे, फ्रेश जो प्रोग्राम आहे, इन करे उन में असांजो दिलो दिमाग़ ताज़ा हूंदा आहिनि। सो हिकिड़ो त असांखे उहा ख़ुशी थींदी आहे। ॿियो त अॼु असांजे लाइ ॿ ॿियूं वधीक ख़ुशियूं बि आहिनि ऐं आउं चाहींदुसि त अॼु मौक़े जो फ़ाइदो वठंदे उन ख़ुशीअ जो इज़हार बि कयां ऐं पूरी मेहरान सत खे मुबारकबाद ॾियां त असांजे
तमामु सिंध जे हिकिड़े जाखोड़ी माण्हू तालीम जे लाइ, सिंध जे तरक़ीअ जे लाइ, सिंध जे माण्हुनि जे तरक़ीअ जे लाइ जेका वरी जिदोजहद कंदड़ शख़्सियत आहे साईं गुलाम नबी मोराई साहिबु, उन जे जनम जो ॾींहुं आहे त असीं खेसि खोड़ सारियूं जनम ॾींहं जूं वाधायूं ॾियूं था। ख़ासि करे पाकिस्तान फिशर फोक फोरम जे तरफ़ां मां खेसि मुबारकबाद ॾियां थो। ऐं उन सां गॾु ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा बि आहे त असांजा तालीमी इदारा अॼु खां 100% खुली विया आहिनि। इहा बि असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, छाकाणि त असीं ॾाढे ॾुखे मरहले मां पिया गुज़रूं। अॻे ई असांजी तालीम इलाही सारी पोइते आहे, दुनिया खां असीं इलाही थारो पोइते आहियूं, डिस्टर्ब रहिया आहियूं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे। पर अॼु जेको ॾींहुं आहे उहो सभा को ॾींहुं आहे असांजे लाइ, ऐं उन खां वधीक सभा को ॾींहुं इहो बि आहे जो अव्हां सां वरी इलाही टाइम खां पोइ मुलाक़ात थी आहे। तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो, छो जो असां काफ़ी टाइम खां पोइ अव्हां सां मिलिया आहियूं ऐं मुलाक़ात थी आहे अव्हां सां, ऐं पहिरियां बि अव्हां जा इंटरव्यूज़ वठी चुकी आहियां, करे चुकी आहियां। सो अॼु वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं जॾहिं पाणीअ जी ॻाल्हि अचे थी ऐं जॾहिं असांजा जेके मारूअड़ आहिनि मल्हान जी ॻाल्हि अचे थी त उन ते वधीक असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वरी तालीम जे ॻाल्हि कजे त उहे अॼु खां जेको 100 हिकिड़ो स्कूल खुली चुका आहिनि त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻिते छा प्लानिंग हुजणु खपे, कीअं जेको आहे तालीम जो मयार आहे हुनखे बहितर बणाइजे। सो नाज़रीन, जेकॾहिं सुरहाण जी ॻाल्हि कजे त सुरहाण ख़ासि तावन कयो आहे सुबह महराण सां। सुरहाण चाहे आई आहे हाणे नई पैकिंग में, जंहिंखे ख़रीद करण सां अव्हां हासिल करे सघो था लखें रुपयनि ताईं जा यकीनी इनाम। सो नाज़रीन, ज़रूरु तव्हां ख़रीद कयो, ज़रूरु मार्केट विज़िट कयो। वठंदासीं असां ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, सुरहाण ख़ासि तावन कयो आहे सुबह महराण सां। तफ़सीलात पैकेट में मौजूदु कार्ड मां हासिल कयो। जेका उन में मालूमात आहे उन जी सुरहाण चाहां जी या उन में जेका तव्हां मुख़्तलिफ़ इनामात जेके हासिल करे सघो था कीअं था हासिल करे सघो, सो उन में सभु जेको तरीक़ेकार आहे उहो लिखियलु आहे। सो सुरहाण, जेकॾहिं सुरहाण जी ॻाल्हि कजे उहा ई त सुरहाण जी माना ई ख़ुशबू आहे, महक आहे, त यकीनन उन चाह में, उन चाहे में केॾी महक हूंदी, केॾी ख़ुशबू हूंदी ऐं कहिड़ो ज़ाइक़ो हूंदो। सो नाज़रीन, ई ज़रूरु तव्हां पंहिंजे किचन जी ज़ीनत बणायो, ज़रूरु ट्राए कयो। असां सां गॾु हिन प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल आहिनि हिन प्रोग्राम में, सो असां डंडनि ते बि ॻाल्हाईंदासीं, असांजा जेके मारूड़ आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं, तालीम ते बि ॻाल्हाईंदासीं। सर, ॻाल्हि हली रही हुई जेकॾहिं फिशर फोक फोरम जा अव्हां चेयरमैन आहियो, त हिते अगरि असां ॾिसूं जेके असांजा मल्हा आहिनि उन्हनि जो गुज़ारो आहे ई इन्हनि जेके पाणी में जेका जीवत रहे थी या जेके जानदार आहिनि उनखे उन ते गुज़ारो आहे, त तव्हां छा था सम्झो त उहो केतिरो जेको आहे उन सभिनी ज़ाहिर हिकु इंसान जी ज़रूरत जेका हूंदी आहे अव्हां सम्झो था त केतिरियूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि, सो ही मैनेज करे सघनि पिया? जी न, बिल्कुलु न पिया मैनेज करे सघनि, छाकाणि त असांजी जेको मलाह बिरादरी आहे, मुहाणा बिरादरी आहे, इहे सिंध जी क़दीम दरावड़ क़ौमुनि मां हिकिड़ी क़ौम आहे ऐं उन्हनि जो जेको पेशो आहे उहो मच्छी मारे पंहिंजो गुज़र सफ़र करणु आहे। ऐं असां वटि ख़ुशकिस्मती आहे त पाकिस्तान में ॿिनि तरीक़नि जी जेका आहे उहा माहीगिरी आहे। हिकिड़ी असां वटि असांखे कुदरत समूर सां नवाज़ियो आहे, सिंध ऐं बलोचिस्तान जो 1050 किलोमीटरनि ते असां वटि साहिली पटी आहे। उन में लखे माहीगीरनि जो रोज़गार आहे। तक़रीबन असांजी जेका पंहिंजे आंग खणनि त 40 लख माहीगीर डायरेक्टली, 20 लख माहीगीर डायरेक्टली पंहिंजो मेरिन फिश जेको आहे सो कमु था कनि। अहिड़े ई नमूने सां कुदरत असांखे मिठे पाणी जे ढंढुनि सां नवाज़ियो आहे। सिंधू दरिया असां वटि आहे ऐं उहो सिंधू दरिया जी जेका पछाड़ आहे, जेका डेल्टा आहे जंहिंखे असीं इंडस डेल्टा था चऊं, उहा दुनिया जी 6हीं वॾी डेल्टा उन मां हिकु डेल्टा आहे। त इहे असां वटि हिकिड़े पासे गनीमतूं आहिनि, ॿिए पासे पॉपुलेशन तमामु घणी वधी आहे, असांजा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे खुटा आहिनि ऐं टीं पासे जेका सनत तरक़ी कई आहे उन जा बि असां ते नाकारी असर पिया आहिनि। अॻे असांजा माण्हू रछ जेको आहे मच्छी मारण लाइ जोड़ींदा हुआ, उहो पंहिंजे हथनि सां जोड़ींदा हुआ ऐं उन में मच्छी जेका हुई सा थोरी ईंदी हुई ऐं वॾी मच्छी जेका ही ईंदी हुई। हाणे जेको ही साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जे दौर में ॼार आयो आहे, उहे अहिड़ा त माना ॼार आया आहिनि जेके सॼो जेको उनजो बेजारो आहे उहो मारे था अचनि। त इन सां असांखे तमामु घणो नुक़सानु पियो आहे, असांजे पाकिस्तान खे नुक़सानु पियो आहे, ख़ासि करे असांजे सिंध खे नुक़सानु पियो आहे। छो त सिंध खे नुक़सानु असांखे घण रुखी जेका आहे उहो नुक़सानु आहिनि। हिकिड़ो मूं ॼारनि जी ॻाल्हि कई, ॿिए पासे असां वटि पाणीअ जी खोट आहे। असां उन ख़िते में रहूं था जंहिंमें जेकॾहिं ॿोॾि अचे तॾहिं बि सॼो पाणी असां ॾे अचे ऐं असीं उन ॿोॾि खे भोॻियूं
वरी जेकॾहिं खोट अचे त मथियां पाणी सभु रोकियो खयो वञनि ऐं उहो खोट बि जेको आहे सो सिंध थी भोगे। हाणे तव्हांखे मां ॿुधायां त जेका पुराणी तारीख़ ॿुधाए थी त असां वटि 4000 नंढियूं वॾियूं ढंढूं हुयूं। अॼु उहे सुकड़िजी खुटी ख़ुश्क थी ऐं तब्दील थी सिर्फ़ु 1209 वञी रहियूं आहिनि सिर्फ़ु सरकार जी अंगन अखरनि में। पर जेकर हक़ीक़ी तौर ते असीं वञी ॾिसंदासीं त उन्हनि मां बि वञी 800-900 अहिड़ियूं ढंढूं आहिनि जेके ज़िंद आहिनि। बाक़ी जेके आहिनि पाणी जॾहिं अचे थो त ज़िंद थियनि थियूं वरी ख़ुश्क थी वञनि थियूं। हाणे इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे, ज़ाहिर आहे उनजो बि डायरेक्ट असरु असांजे मुहाणा बिरादरीअ ते पियो आहे। वरी जेकॾहिं असीं अचूं त उन ते वरी जेके असांजूं पॉलिसियूं आहिनि सरकार जूं या माण्हुनि जो जेको असरु आहे, ख़ासि करे जेके सरमाएदार माण्हू आहिनि या असां वटि जेको जागीरदार तबिको आहे या जेको ज़ालिम तबिको जंहिंखे खणी चऊं, उन्हनि वरी उन्हनि ढंढुनि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। त असांखे तमामु घणी जिदोजहद करणी पई पए, ख़ासि करे असांखे पंहिंजी ज़िंदगीअ खे बचाइण लाइ, असांजे पंहिंजे ॿारनि खे बचाइण लाइ, असांखे पंहिंजे रोज़गार खे बचाइण लाइ असांखे तमामु घणी जिदोजहद करणी थी पए। ऐं पाकिस्तान फिशर फोक फोरम 1998 खां जुड़ी आहे। 5 मई खां 2021 में असीं हलूं पिया ऐं असां उन्हनि जे लाइ तमामु घणी जिदोजहद कई आहे। ऐं उहा जिदोजहद असांजी पुरअमन जिदोजहद आहे, उहा जिदोजहद असांजे हक़नि जी जिदोजहद आहे। ऐं असां सरकार सां जेको आहे सो डायलॉग करे केतिरा ई अहिड़ियूं कानून साज़ियूं करायूं आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॼार जी ॻाल्हि कई त उन्हनि ते बंदिश विझराई आहे। सरकार इहो असांजो मौक़ुफ़ मञी असेंबलीअ में इहो कानून पास कयो त बिल्कुलु इहे गैर क़ानूनी ॼार आहिनि, इन्हनि ते बंदिश हुअणु घुरिजे। उन ई नमूने सां ठेकेदारी निज़ाम हुओ हिकिड़ो ज़ालमाणू निज़ाम, अहिड़ो निज़ाम जंहिंमें जेको खेड़े पियो उहो खाए कोन पियो ऐं सॼी जेका खेड़ उनजी आहे, जेको उनजी उपत आहे, उहो हिकिड़ो सरमाएदार खयो पियो वञे। एसी ताईं जो असांजे मुहाणे खे इहा बि ताक़त न हुई जो हू पंहिंजी शिकार कयल मच्छीअ मां को पंहिंजी मच्छी जेका आहे सा ग़िज़ा तौरु इस्तेमालु करे। सभ जो सभु ठेकेदार खणी वेंदो हो, उनजी मर्ज़ी हूंदी हुई त उहो कहिड़ो अघु थो मुक़ररु करे। मां सम्झां थो त तव्हांखे हैरत थींदी त हीअ पहिरीं हिकिड़ी प्रोडक्शन आहे, उपत आहे, जिन्स आहे जंहिंजो अघु उनजा मालिक महीने खां पोइ तय कंदा हुआ, खणी वञी खपाए करे पोइ अचे ॿुधाईंदा हुआ त तव्हांजे शइ जो अघु ही आहे। न त बाक़ी मार्केट में त अघु पहिरीं मुक़ररु थींदा आहिनि या रोज़ाना जे बुनियाद ते मुक़ररु थींदा आहिनि। त उन ज़ालिमाणे निज़ाम जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी वेड़ विढ़ी, असां पुरअमन जिदोजहद कई ऐं उन जिदोजहद में असांखे पूरी सिंध, पूरी पाकिस्तान ऐं दुनिया जी सपोर्ट मिली ऐं उन्हनि असांजो साथ ॾिनो। ख़ासि करे सिविल सोसाइटी, मीडिया, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया सभु उन जा गवाह आहिनि ऐं असांजा साथी आहिनि, जिन एतिरो त सिंध जे माण्हुनि ऐं सिंध जे मुहाणनि खे साथ ॾिनो जो हज़ारे सालनि खां जेको उहो हिकिड़ो निज़ाम हो उनखे ख़तमु करे असां लाइसेंस सिस्टम में तब्दील करे खणी आयासीं। हिन वक़्तु तमामु घणा इशूज़ आहिनि। ॾिसो, पाणीअ जो इशू पाण ॻाल्हि था कयूं त पाणी एतिरो त खोट अची वई आहे जो असीं पंहिंजो फ़सुलु नथा करे सघूं टाइमली, असीं पंहिंजूं ढंढूं आबाद नथा करे सघूं, असीं पंहिंजे पीअण जे पाणीअ जे लाइ मसइलनि में जकड़ियल आहियूं। त वरी ॿिए पासे एॾी वॾी ग़लति मनसूबाबंदी आहे त जेके असांजे मिठे पाणी जा ज़ख़ीरा आहिनि उन्हनि खे हथु वठी तबाह कयो पियो वञे, गदिलो पाणी उन्हनि में उछलियो पियो वञे। इवन तव्हां सिंधू दरिया जी ॾिसो। असल में साईं जी ॻाल्हि खे आउं थोरो ऐड कंदो हलां। हिकिड़ो त साईं जे हवाले सां, छाकाणि त मुंहिंजी डॉक्टरेट जेका सा माहौलियात में आहे ऐं वाटर क्वालिटी मुंहिंजो पंहिंजो सब्जेक्ट आहे। साईं जिन जो शाह साहब जेको तमामु हिकिड़ो वॾो नालो फिशर फोरम जेको फोरम आहे साईं वारनि जो, ऐं साईं मोहम्मद अली शाह साहब ॾाढो सुठो कमु कयो। पर इन सिलसिले में हिकु वॾी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहा आहे माहौलियाती गदिलाइण। माहौलियाती गदिलाइण खे असीं जेकॾहिं असीं सिंध जे डोमेन में आणींदासीं त तव्हांखे तमामु घणियूं शयूं ख़राबु नज़र ईंदियूं। जीअं साईं चयो त असांजी डंपिंग थिए थी, सॼो समुंड जेको सो असांजो ख़राबु थियल आहे। इवन मैरिन पॉल्यूशन असांजी तमामु घणी लेवल ते एग्ज़िस्ट करे थी। उन खां पोइ मच्छर जो जेको पाणी रिलीज़ कनि था इहो थींदो आहे अनअनाउंस्ड। असां हिनखे पंहिंजे एनवायरमेंटल लैंग्वेज में माहौलियाती हिन में असां अनअनाउंस्ड ऐं अनएक्सपेक्टेड। ऐं हिन जो हिकिड़ो आउटब्रेक थियो जॾहिं 2004 में मच्छर मां कुझु पाणी रिलीज़ कयो वियो हो डाउन स्ट्रीम जामशोरो में। उतां उहो पाणी प्लांट्स में अची वियो ऐं तमामु वॾो आउटब्रेक थियो, तमामु वॾो नुक़सानु थियो, इंसानी जाननि जो नुक़सानु थियो। ऐं उन वक़्त में इतफ़ाक़ सां आउं कंसल्टेंट हुअसि कंहिं फोरम में, शाह साहब सां गॾु मूं थोरो कमु कयो। त हीउ फोरम जेको तमामु सुठो कमु करे पियो इन हवाले सां। पर हिकिड़ो जेको पहलू जेको तमामु घणो अहम आहे उहो आहे माहौलियाती गदिलाइण जो, पाणी गदिलाइण जो। हिकिड़ो पाणी तमामु घटि
ऐं स्कैसिटी तमामु आहे असांजी उते हिकिड़ो वॾो इशू आहे सिंध जो ऐं उन में वरी जेकॾहिं असां अञा कंट्रीब्यूट कंदासीं जेका पोल्यूशन कंट्रीब्यूट कंदासीं कंटामिनेशन कंट्रीब्यूट कंदासीं त असांजे लाइ तमामु मुश्किल थी पए इन जे करे असांजी जेका मैरीन लाइफ जेका आहे या एक्वेटिक लाइफ जंहिंखे असीं चवंदा आहियूं पाणीअ जी जेका जीवत आहे उहा असांजी हाणे ख़तमु थींदी थी वञे हूंदी त मलाह बि वीचारो खणी ईंदो न ऐं का फ्रेश ऐं का ताज़ी का ज़िंदा शइ हुजे जेका ॾिसो न उहो अॻे मच्छियूं ईंदियूं त फतकंदियूं हुयूं पंहिंजी अहसासु हूंदो त हिकिड़ी का असां शइ आंदी आहे पर अक्सर करे तव्हां हीअं ॾिठो हूंदो त तव्हांखे घणो करे मूं जेको जेतिरे क़दुरु मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे या जेका मूंखे रिसर्च मां मूंखे कुझु आउटपुट मिलियूं आहिनि त हिन वक़्तु इहा पोज़ीशन कोन्हे असांजी सिंध जो पलो त असां ॾांहुं ख़तमु थी विया बिल्कुलु ई ख़तमु थी विया जॾहिं एॾो वॾो पलो मिलंदो उन जाइ ते असांखे एतिरो हथ जेतिरो पलो मिले थो जंहिंखे पलो चवंदे ई ॾुखियाई पई महसूसु थिए त इहे सभु शयूं जेके आहिनि से तमामु इम्पॉर्टेंट आहिनि ऐं इन ते पॉलिसीज़ जो हुअणु तमामु ज़रूरी आहे गवर्नमेंट पॉलिसीज़ एनवायरमेंटल पॉलिसीज़ जेके आहिनि उन्हनि खे एड्रेस करणु तमामु ज़रूरी आहे इलाही बहितरीनु अच्छा सर उन सां गॾोगॾु जेका ॿी ॻाल्हि तव्हां कई त जीअं जेका ॼार आहे उहा ॼार सनअती तौर ते ठहे पई ऐं उन में उहो मयार कोन्हे त उन में बहितरी न आणिजे जेकॾहिं तव्हां बंदिश या छा हा बिल्कुलु इहो वक़्त जो बचाव हूंदो आहे बिल्कुलु इहो ई असांजो चवणु आहे मां साईं जी ॻाल्हि खे सेकंड कंदुसि त असांजी सिंध जी सूखड़ी जेको पलो आहे पलो बेसिकली समुंड जी पैदावार आहे ऐं उहो पलो ख़ुशबू ऐं उनजी जेका बाडी आहे उहा तॾहिं भली सुठी ऐं खाइण में उनजो ज़ाइको थिए थो जॾहिं हीउ ट्रेवल करे थो मिठे पाणीअ में पले जी पंहिंजी सुराण थी थिए उहो ई पलो आहे ॾाढी समुंड जी आहे हाणे उनजे न अचण जो सबबु वरी अगेन इहो ई ॼार अथव जंहिंखे सिंधीअ में बुलो गुजो रच था चऊं उहो उनजे माउथ में हयो वेठा आहिनि हाणे उनखे पले खे इजाज़त ई कोन त इहो पलो पंहिंजो जामशोरो खां निकिरी सखर ऐं मुल्तान ताईं बि इहो पलो हलियो वेंदो हो ऐं पले लाइ मशहूरु हूंदो हो मिथु ई त पलो जेको आहे सो पंहिंजे मुर्शिद जी सलामी भरण सखर वञे थो त माना इहा एॾे वॾे तादाद में एॾी वॾी सुहिणी स्पीशीज़ जेका आहे मच्छीअ जी ऐं पूरी दुनिया में जेका आहे सा हीअ अणलभ आहे सिंध ख़ुशकिस्मत हुई जो उन में ऐं बाक़ी दुनिया में बि पलो आहे पर सिंधू दरिया जे पले जी पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू हुई पंहिंजी लज़त हुई पंहिंजो ज़ाइको हो हाणे उनखे बि न रोकियो वियो आहे त जेको ॼार ठहे थो उन में घणे क़दुरु केमिकल यूज़ थो थिए न हाणे असां फिज़िकली ॾिठो आहे त जॾहिं पाणीअ में ॼार उहो अॻे असीं उछलींदा हुआसीं विझंदा हुआसीं त उन पाणीअ में गदलाहट न हूंदी हुई हाणे हिन ॼार जे पवण सां पाणी गदलो थियो आहे अच्छा हिते आऊं साईं मिथ जी ॻाल्हि कई ऐं पाणीअ सां मिथोलॉजी तमामु घणी रिलेटेड आहे बिल्कुलु ऐं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त कंहिं ज़माने में जेकॾहिं असां विल बी बैक सेंचुरीज़ बैक त रोमन्स जेको आहे उन्हनि में हिकिड़ी कैलोसिना जे नाले सां अच्छा सर ताईं असां कंटिन्यू कयूं माज़रत सां जेकॾहिं ब्रेक वठूं था वापसि अची करे ताईं असां कचहरी जे सिलसिले खे जोड़ींदासीं नाज़रीन वठंदासीं ब्रेक पर ब्रेक खां पहिरीं सुरहान चाहे जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त ही स्कीम महदूद मुदत लाइ आहे हिन स्कीम में शामिल थियण जी आख़िरी तारीख़ 31 डिसंबर 2021 आहे सो तव्हां ट्राई कयो ऐं जेको आहे न लखे इनाम ख़रीद कयो छो जो जॾहिं तव्हां ही चांहि ख़रीद कंदा आहियो त लखे इनाम तव्हां खटे बि सघो था सो नाज़रीन जेकॾहिं तव्हां उहे इनाम हासिल करे सघो था त यकीनन मुख़्तलिफ़ इनामात हूंदा आहिनि ऐं चांहि जो ज़ाइको अलॻि हुनजी ख़ुशबू अलॻि हूंदी आहे सो नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन सुरहान ख़ासि ताउन कयो आहे सुबह महरान सां सुरहान वठो ऐं खटियो लखे इनाम छो जो जॾहिं तव्हां सुरहान ख़रीद कंदा आहियो त हिन में ख़ुशबू हुनजो जेको ज़ाइको आहे उहो हिकिड़ो मुनफ़रिद ज़ाइको आहे सो नाज़रीन हाणे देरि छाजी हाणे वञो ऐं सुरहान चांहि जो नई पैकिंग वारो वॾो पैकेट वठो ऐं हासिल कयो लखे रुपयनि जा नक़द इनाम सो नाज़रीन तव्हां यकीनन हींअर जेको आहे इलाही अहिड़ा असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे चांहि पी रहिया हूंदा मीन्स की हीअ जेको टाइम हूंदो आहे सो चांहि जो टाइम बि हूंदो आहे वरी हुन सां गॾोगॾु जॾहिं प्रोग्राम ॾिसंदा आहियूं त अञा जेको प्रोग्राम जो जेको ईअं खणी चऊं त हिकिड़ो सुठो लॻणु उहो डबल थी वेंदो आहे सो असां सां गॾु इन प्रोग्राम में महिमान जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां पाणी ते ऐं मल्हान ते मच्छियुनि ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे उन सां गॾोगॾु तालीम जेको आहे उन ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे ऐं उन्हनि चांहि बि पी रहिया आहिनि जॾहिं सुरहान जी ॻाल्हि कजे त सर कीअं पई लॻे चांहि
कीअं हिन जो ज़ाइको, कीअं हिन जी ख़ुशबू? सुराण जो नालो आहे त ज़ाइको बि हुनजो सुराण वारो आहे, ज़ाइको बि हुनजो सुरहो आहे, इहे आहे ऐं बहितरीनु चांहि आहे। बिल्कुलु सुराण जी चांहि जेका आहे सा पंहिंजी ज़ाइकेदार चांहि आहे। ऐं हाणे जेका नई पैकिंग ॾिसूं पिया उहा आई आहे, नई क्वालिटी में आई आहे, त यकीन उन्हनि खे अञा क्वालिटीअ खे बहितर करण जी कोशिशि कई हूंदी। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु बहितरीन। न्याज़ अहमद साहब, कीअं लॻो चांहि पी करे? चांहि त हाणे सुराण आहे, तमामु कप ते लिखियल आहे सुराण, उन में उहो लाज़मी नाज़रीन ॾिसंदा हूंदा, असां बि पियूं पिया, तव्हां बि पियो। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिन जी जेका ताज़गी आहे, जेका ख़ुशबू आहे, छा ॻाल्हि सुराण असल में ॾिसो अरोमा जो हिकिड़ो पंहिंजो हर माण्हू जी ज़िंदगी में हिकिड़ो ॾाढो वॾो रोल हूंदो आहे। मूंखे यादि आहे कंहिं ॿाहिरि मुल्क में मुंहिंजो पहिरियों सफ़र हो, हुते आउं जॾहिं वियुसि त इलाही बुख लॻी हुई ऐं मूंखे इलाही देरि थी वई। जंहिं होटल में ऐं मुंहिंजी स्टे हुई उन होटल में मूंखे मानी जो टाइम न हो, पर इट वॉज टू लेट। त मूं हुनखे चयो त मूंखे घटि में घटि भला असीं सिंधी माण्हू चांहि जा चरिया हूंदा आहियूं ऐं हिकु चांहि जो कप पिया। त बिलीव मी आउं हुनखे हिन में वधाउ कोन्हे ऐं हुन ब्रांड जो नालो बि नथो वठां। हुन हिकदमि गरम पाणी, टहिकियल पाणी में जीअं उन मां कढी ऐं उन में बैग विधी, जेका टी बैग में विधी, तव्हां बिलीव मी मूंखे अॼु ॾींहं ताईं उन टी बैग जी जेका अरोमा जेका ख़ुशबू निकिती, जेका पूरे हाल में फैली, नथी विसरे। पोइ ख़बर न आहे हिते असीं त अलाए छा था पियूं, मूंखे ख़बर न आहे असां उनजो को, पर मूं हुन कंहिं ब्रांड जो नालो वरितो आहे। पर चांहि पंहिंजी ईअं किन शख़्सियतुनि मां ख़ुशबू ईंदी आहे, किन ॻाल्हियुनि मां ख़ुशबू ईंदी आहे। त सुराण जी त ॻाल्हि ई कुझु ॿी आहे। जॾहिं केरु ॻाल्हाईंदो आहे त को सुठो ॻाल्हाईंदो आहे त उनजी ख़ुशबू हूंदी आहे। साईं ॻाल्हाए थो, उनजो पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू आहे। ऐं ॻाल्हाए थो, उनजो शायदि को पंहिंजो अंदाज़ हूंदो। त मूं ॻाल्हि कई पे उन सुराण जे हवाले सां, ऐं साईं जेका ॻाल्हि कई त सभिनी नाज़रीन जे लाइ हिकिड़ी अहम ॻाल्हि आऊं कंदुसि, या ज़रूरी आहे त असीं पंहिंजे घरनि खे त साफ़ु करियूं था, पर जॾहिं असांजो वेस्ट वाटर जेको आहे उहो असां साफ़ु नथा करियूं। उन ई हवाले सां वेस्ट वाटर खे जेको असीं यूज़ करे ॿाहिरि कढूं था सभु कुझु करण खां पोइ, त उहो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, जंहिंखे ड्रेनेज सिस्टम बि चऊं था, जंहिंखे वेस्ट वाटर सिस्टम चऊं था, सिवरेज सिस्टम चऊं था, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। पर इटलियन में कंहिं ज़माने में हिकिड़ी कैलेसिना हूंदी हुई, लेडी हुई, जेका इन्हनि खे एतिरो उन पंहिंजे रोम ऐं इहे जेके रोम में हुनजी रोमन हुई, त उनखे मिथालॉजी जी ॻाल्हि की थी, उहो एतिरो हुननि खे एतिरो केयरिंग हूंदी हुई जो पूरो रोम जेको आहे उहो साफ़ु रहंदो वेस्ट वाटर जे हवाले सां। त हुननि हुनखे देवी करे मञियो। मीन्स इहो आहे त इहो कमु देवियुनि जो कमु आहे। जेकॾहिं को केरु सफ़ाई सां रहे थो त उनखे देवी जो, गॉड जो दर्जो थो मिले। ऐं असां वटि बदक़िस्मती सां जेकॾहिं को सुठो कमु करे थो, वीचारा स्वीपर्स आहिनि, त असां वटि उहो हिकिड़ो स्वीपर थो सुञातो वञे। पर तव्हां हिस्ट्री शायदि आहे हिननि ॻाल्हियुनि जी, त जेके इहो कमु कनि था सफ़ाई वारो, जेको असांजे लाइ तकलीफ़ थी सघे थो, बीमारियूं फैलाए सघे थो, त उनखे हू देवी जो नालो ॾियनि था। कैलोसिना हुनजो नालो हो, देवी जो मिथ्स आहिनि। त उहो कमु हुनजो एतिरो हूंदो त हू हुनखे साफ़ु रखंदी हुई, बिल्कुलु हुनजो तमामु घणी केयरिंग हूंदी हुई त बीमारियुनि खां बचाव कजे। त उनखे दर्जो मिलंदो हो गॉडेस जो, देवियुनि जो, देवता हूंदा हुआ, देवियुनि जो नालो हुजण बि खपे, हुअण बि खपे। छो जो जॾहिं हू सफ़ाई कनि था, ऐं मूं इवन रस्ते ते वेंदे कॾहिं कॾहिं ॾिठो आहे त गटर में वञी करे जेको आहे न, जेके स्वीपर हूंदा आहिनि उहो ईअं सफ़ाई करे रहिया हूंदा आहिनि, कंदा आहिनि। ऐं असां वटि उन्हनि खे लोवेस्ट प्रायोरिटी उन्हनि खे मिलंदी आहे। मतिलबु आउं चवंदी आहियां क़ाबिल एहतराम आहिनि, छो जो उन्हनि खे जस हुजे जो उहे ईअं वञी करे सफ़ाई कनि था, ऐं जेको इलाही ॾुखियो कमु हूंदो आहे। जी, तमामु ज़रूरी आहे। त साईं वारनि जी इन ॻाल्हि खे थोरो इहो असां अॻिते वधाईंदासीं त इन में पब्लिक असांजी जेका असांजो जेको अवाम आहे उहो बि इन मामले में असांजो साथ ॾिए, सभिनी जो पंहिंजो साथ ॾियनि, पंहिंजे सिस्टम्स जेके आहिनि, उनजो गटर सिस्टम आहे, ड्रेनेज सिस्टम, उनखे ब्लॉकेज न कनि, उनखे साफ़ु सुथिरो रखण जी। ॾिसो न, असां पंहिंजे घर में त हिकिड़े तिरे जेतिरो बि वेस्ट वाटर बर्दाश्त न कंदासीं। असांजो वॉशरूम बि तमामु सुठो हुजे, उनजी ड्रेनेज बि कंप्लीट हुजे। ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं कॾहिं तव्हांजे घर जी को ड्रेनेज जो हिकिड़ो को पाइप ख़राबु थो थिए त तव्हांजी पूरी पैनिक फैलिजी थी वञे घर में, ऐं हिकिड़ी अजीब बदबू ऐं हिकिड़ो अजीब अहसासु हूंदो आहे। ऐं जेसीं ताईं तव्हां हुनखे मुकमिल तौर ते कंप्लीटली हुनखे सफ़ा नथा करियो त पोइ तव्हां आराम सां वेही नथा सघो। त साॻे तरीक़े सां असांजी इहा ज़िमेवारी हुअणु खपे, हुअण बि आहे बि। ऐं इहो ई इन जे लाइ चयो वियो त जेका सफ़ाई आहे उहा न सिर्फ़ु ईमान आहे, त इहो वॾो हिकिड़ो ईमान जो दर्जो आहे, ईमान सां हुन सां रिलेटेड आहे। अहिड़ी तरीक़े सां तइलीम जो बि जेको आहे न, इल्म जो बि इहो ई दर्जो आहे। जेकॾहिं सफ़ाई न सिर्फ़ु ईमान आहे त इल्मु पूरे जो पूरो ईमान आहे। असीं जेको आलिम आहे उहो ईमान जो दर्जो रखे थो, उनखे उहो उन तरीक़े सां उनखे प्रीच करे थो,
ऐं उहो पढ़ाए थो। मूं तव्हांखे अर्ज़ु पियो कयो त हिकिड़े टीचर खे सॉफ्ट हुअणु खपे। ॾिसो हिकिड़ी साइकोलॉजिकल इफेक्ट हूंदो आहे। तव्हां जॾहिं ॻाल्हायो था, पढ़ायो था, त तव्हां में एतिरी सलाहियत हुअणु खपे त तव्हांखे स्टूडेंट, शागिर्द या का ॿी जेको कॉन्फ्रेंस आहे उहो तव्हांखे ॿुधे। तव्हांखे ॿुधंदो ई कोन त सम्झंदो ई कोन, सम्झंदो ई कोन त पढ़ंदो ई कोन। हिकिड़ी ॾाढी कैटेगरी ठहियल आहे त ही शुड अंडरस्टैंड फर्स्ट। पहिरीं सम्झे त सही न, तव्हां जेकी ॻाल्हायो पिया उहो एतिरो अहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो साम्हूं वारो सम्झे। सही ॻाल्हाइण जो मयार कीअं हुजे? मयार तमामु सॉफ्ट हुजे, जेका तव्हांजी स्किल आहे उनखे तव्हां डेवलप कयो। ॾिसो न, अॼुकल्ह हिन दौर में का बि अहिड़ी शइ रहियल कान्हे। हिकिड़ो ऑडियो विजुअल जो तमामु हिकिड़ो वॾो एड आहे। तमामु जेके बि हींअर साईं वारा जेके प्रोग्राम्स कंदा हूंदा या जेके प्रेज़ेंटेशन्स आहिनि, उन ज़माने में प्रेज़ेंटेशन्स किथे हूंदियूं? को चार्ट ठाहे ईंदो, पोइ उन ते वेही हुनखे सम्झाइबो, वेही चार्ट। अॼुकल्ह तव्हां वटि MS वर्ड में तव्हां पंहिंजी प्रेज़ेंटेशन ठाहियो, फर्स्ट क्लास तरीक़े सां तव्हां सम्झाइण जा, या कंहिं कम्युनिकेशन तव्हांजी अॼुकल्ह तमामु स्ट्रांग आहे। तव्हां कम्युनिकेट करे सघो था, सिर्फ़ु पाण में सलाहियत हुजे। सलाहियत मुंहिंजे ख़्याल में आउं सम्झां थो त इहा पर्सनल हिकिड़ी एफर्ट हूंदी आहे हर माण्हूअ जी, सिर्फ़ु टीचर जी न, हर माण्हूअ जी। साईं में सलाहियत थी सघे थो साईं खां वधीक को अञा जेको गेट हुजे उन खां वधीक प्रेज़ेंटेशन जी सलाहियत हुजे त असां उनखे अॻिते वठी अचूं। असांजो जेके इदारा आहिनि, असां इदारनि में जेकॾहिं असांजी थोरी घणी असांखे जेकॾहिं प्रॉब्लम आहे त असीं चङे माण्हू खे अॻिते वधणु कोन ॾींदा आहियूं। दिस इज़ द मेन थिंग। इंस्टीट्यूट्स जेके आहिनि, मूं ॾिठा आहिनि, इंस्टीट्यूट्स में रहिया आहियूं, त असीं को चङो कमु कंदो त चवंदासीं हिनखे थोरो पासे ते अचे त बहितर आहे, पर वी आर डूइंग द वेरी बैड जॉब, वेरी रॉन्ग जॉब। उनजे करे असां सलाहियतुनि खे उजागर कयूं, टीचर जी सलाहियत खे असां उजागर कयूं, स्टूडेंट जी सलाहियत खे टीचर उजागर करे, पेरेंट्स उजागर कनि, सम्झण जी कोशिशि कनि। सम्झंदा त पढ़ंदा न, सम्झंदा ई कोन त पढ़ंदा ई कोन न। पढ़ंदो तॾहिं जॾहिं सम्झंदो, ऐं सम्झंदो तॾहिं जॾहिं तव्हांखे ॿुधंदो। जेकॾहिं तव्हां आऊं ॻाल्हि कयां पोइ मुंहिंजी ॻाल्हि खे केरु ॿुधंदो ई कोन त सम्झंदो ई कोन, सवाल ई पैदा कोन थो थिए। अच्छा, मुख़्तलिफ़ जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सां कीअं ट्रीट कजे, इन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। मीराणी साहिब ॾे असां वेंदासीं। सर, जेकॾहिं पाणी जी जीअं तव्हां चओ था खोट थींदी थी वञे, मच्छियुनि जा इलाही क़िस्म आहिनि जेके ख़तमु थींदा था वञनि। अॻे कहिड़ा मच्छियुनि जा क़िस्म हूंदा हुआ, हाणे कहिड़ा हींअर आहिनि, ऐं कहिड़ा ख़तमु थी चुका आहिनि या कहिड़ा ख़तमु थियण ते आहिनि? मच्छियुनि में हिकिड़ा उहे क़िस्म आहिनि जेके असांजा असुलोका मच्छीअ जा क़िस्म आहिनि। उन में खारे जूं मच्छियूं अलॻि थियूं अचनि, मिठे जूं मच्छियूं अलॻि थियूं अचनि। मिठे जी मच्छी असां वटि आम तौर ते मशहूरु हूंदो हो कुरड़ो, वरी उतर में उनखे डंबरो चवंदा आहिनि, उहो हिकिड़ो ई वर्ड आहे। ऐं अहिड़े ई नमूने सां वरी लाड़ में उनखे अञा ॿियो लफ़्ज़ था चवनि। इहो सिंध जी हिकिड़ी वरी पंहिंजो जाग्राफिकल ऐं टोपोग्राफिकल हिकिड़ी सिचुएशन आहे। असां वटि मिठे जूं तक़रीबन जेके आहिनि से 50 क़िस्म जूं उहे मच्छियूं आहिनि जेके असांजे रोज़मर्रा जो हिसो हूंदियूं हुयूं, ऐं हाणे उहे केतिरे हद ताईं त अणलभ बि थी वियूं आहिनि। ढंढुनि ढोरनि में तमामु घटि थियूं मिलनि, छाकाणि त इन्हनि सभिनी जो जेको फ्लो हो मच्छियुनि जे ॿिज जो उहो आहे सिंधू दरिया। ऐं सिंधू दरिया ते जॾहिं खां इहे डेम, बैराज ऐं रुकावटूं विधी वियूं आहिनि त उहे ॿिज नथा अचनि। ऐं ॿियो वरी हाणे हाइब्रिड ॿिजनि जो जेको आहे सो अची वियो आहे, उहो जल्दी वॾो थो थिए, फार्मिंग थिए थी। ठीकु आहे, ज़रूरत आहे, पर जेकॾहिं असां सॼो ध्यानु उन्हनि ते भाड़ींदासीं त असांजा पंहिंजा जेके असुलोका ॿिज आहिनि, जेके देसी ॿिज चऊं मच्छियुनि जा, उहे ख़तमु थी वेंदा। मिसाल असां वटि कुरड़ो हो, मोराको, थेली, सुणी, पोपरो, ॼरको, सिरियो, असां वटि शाकुर, गोज, जंहिंखे वरी पंहिंजो लाड़ वारा बुहण चवंदा आहिनि, गंदण, इहे खोड़ सारियूं असां वटि अहिड़ियूं मच्छियूं हुयूं जेके कमर्शियल मच्छियूं आहिनि, जेके आम माण्हू खाईंदा आहिनि। ऐं असां वटि त इलाज बि मच्छीअ सां कयो वेंदो हो। त जेकॾहिं का औरत डिलीवरी जो केस करे, मतिलबु को जनमु ॾींदी हुई कंहिंखे, त चवंदा हुआ हिनखे कुरड़े जी मच्छी खारायो, त उनजे जेको थञो आहे, जेको मिल्क आहे, उन में इज़ाफ़ो थिए ऐं उहो पंहिंजो फीड करे पंहिंजे ॿार खे। अहिड़े नमूने सां खोड़ सारियूं असां वटि उन मच्छीअ खे बि उन्हनि तौर तरीक़नि सां, ऐं वॾो माना हीअ त नेचुरल फूड आहे न। असां वटि जेको हाणे फूड सिस्टम आहे, फूड चेन आहे, उहा बि डिस्टर्ब कई वई आहे। दुनिया में त मशहूरु जेको ऐं बहितरीनु जेको खाधो आहे उहो सी फूड आहे, ऐं असां उन सी फूड खे जेको आहे सो तबाह पिया कयूं। अहिड़े ई नमूने सां असां वटि जेको पंहिंजो नेचुरल प्रोटीन वारो खाधो आहे उहो त आहे ई पंहिंजो मच्छी। हींअर बि जेका चिकन जी जेका फार्मिंग थिए थी, जेको ही पंहिंजो मुर्गी आई आहे, त उनजी जेका मेन जेका शइ आहे उहा जॾहिं उनजो दाणो ठहंदो आहे या उनजो खाधो ठहंदो आहे, त उन में मेन शइ मच्छी हूंदी आहे। सुकाए मच्छी उनखे पीही करे पाउडर करे उन मां दाणो ठाहे उनखे ॾींदा आहिनि, त प्रोटीन जेका आहे सा मच्छीअ में आहे। ऐं अहिड़े ई नमूने सां मच्छीअ जो वरी इहा ख़ासियत आहे
त जेका बि मच्छी तव्हां खाओ था उनजो को साइड इफेक्ट कोन्हे, बाक़ी शयुनि जा त इफेक्ट्स आहिनि। इन करे ही नेचुरल खाधो आहे, असांखे हिनखे प्रोमोट करणु खपे। ऐं मुंहिंजूं काफ़ी दफ़ा फिशरीज़ डिपार्टमेंट सां जेको आहिनि सो कचहरियूं थियूं आहिनि, प्रोग्राम थिया आहिनि, सलाह सुले थी आहे, उन में बि असां उन्हनि खे इहा ई सलाह ॾींदा आहियूं त ठीकु आहे, वक़्त जी ज़रूरत आहे, एक्वाकल्चर खे बि असीं ॾिसंदासीं, उनखे बि उहा बि असांजी ज़रूरत आहे, फिश फार्मिंग असांजी ज़रूरत आहे, पर उन फिश फार्मिंग जे डोड़ में असीं पंहिंजा असुलोका ॿिज न विञायूं, असांजा जेके नेचुरल आहिनि उहे न विञायूं। मिसाल खारे जी मच्छीअ में असांजो गांगट आहे, जंहिंखे अॼुकल्ह हू पंहिंजो वरी नओं नालो ॾींदा आहिनि साना, ऐं अहिड़े नमूने सां उतां जो पापलेट जेको आहे, सुरमाई जेका आहे, इहे हिकिड़ियूं बहितरीनु मच्छियूं आहिनि ऐं उहे एॾियूं ताक़त वारियूं मच्छियूं आहिनि ऐं उनजो को साइड इफेक्ट बि कोन्हे। नंढड़ो ॿार बि जेकर खाए त उन में कंडो बि कोन्हे, हिकिड़ो ई कंडो हूंदो आहे समुंड जे मच्छीअ में। त मां सम्झां थो त उन सां गॾोगॾु उन्हनि मच्छियुनि जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। मिसाल मच्छी खाईंदड़ माण्हू कॾहिं बि जेको आहे सो नज़र उनजी कमज़ोर न थींदी। बिल्कुलु मच्छी खाईंदड़ माण्हूअ जी जेका आहे जे विटामिन उन में आहे, माना विटामिन डी, विटामिन ई, टोटल विटामिन जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मच्छियुनि में जेके आहिनि से आहिनि। त असां पंहिंजा असुलोका जेके ॿिज आहियूं उन्हनि खे संभालियूं ऐं दरियाही जेके माण्हू आहिनि, दरिया जा जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे असीं सहूलियत ॾियूं। दुनिया ॾिनियूं आहिनि, सही सही, दुनिया पंहिंजे माण्हुनि खे संभालियो आहे। ऐं ॿियो जेको मच्छी जो जेको ज़ाइको आहे उन्हनि ज़ाइकनि ते बि ॻाल्हाईंदासीं, पर वठंदासीं ब्रेक। ऐं नाज़रीन, प्रोग्राम सां ख़ासि तावन कयो आहे सुरहाण सुबा महरान सां तावन कयो आहे। सो सुरहाण चांहि आंदी वई आहे हाणे नई पैकिंग में, सो जंहिंखे ख़रीद कयो अवां हासिल करे सघो था लखें रुपयनि जा इनाम। सो नाज़रीन, तव्हां ज़रूरु मार्केट विज़िट कयो ऐं ज़रूरु तव्हां सुरहाण चांहि ख़रीद कयो। वठंदासीं न्यूज़ ब्रेक, ब्रेक खां पोइ असां मोटंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं तव्हां ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, सुबह महरान सां ख़ासि तावन कयो आहे सुरहाण। ऐं सुरहाण जंहिंजी महक, जंहिंजी ख़ुशबू ऐं जंहिंजो ज़ाइको जेको आहे उहो इलाही मुनफ़रिद आहे। सो तफ़सीलात जेके आहिनि, तव्हां जीअं तव्हां ही चांहि ख़रीद कंदा त इन में तव्हां लखे इनामात हासिल करे सघो था, पर उनजो जेको तफ़सीलात पैकेट में मौजूदु कार्ड में हासिल करे सघो था। ऐं उहो जॾहिं तव्हां कार्ड पढ़ंदा उन में लिखियलु हूंदो आहे त तव्हां जेको तरीक़ेकार आहे, तव्हां कीअं जेको आहे हिन लखे इनाम हासिल करे सघो था। ऐं यकीनन अहिड़ियूं जेके ईअं खणी चइजे त असां सिंध में ख़ासि तौर ते सिंधी या पाकिस्तानी जेके आहिनि उहे चांहि इलाही शौक़ु सां पीअंदा आहियूं। ऐं जॾहिं असांखे अहिड़ो सुठो को जेको आहे ब्रांड मिली वेंदी आहे त इलाही असांखे वधीक सुठो लॻंदो आहे। सो नाज़रीन, ॻाल्हि ॿोल थिए पई असां सां गॾु जेको मुस्तफ़ा मीरानी बि गॾु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु नियाज़ अहमद साहिबु असां सां गॾु आहिनि। ॻाल्हि ॿोल थी रही आहे मच्छियुनि ते ऐं उन सां गॾोगॾु तालीम ते। सर, जेकॾहिं तालीम जी ॻाल्हि कजे त हिकिड़ा शागिर्द सभु हूंदा आहिनि उन क्लास में, पर उहो टीचर ते डिपेंड थो करे त कहिड़े शागिर्द सां कीअं ट्रीट थो करे। हिकिड़ा हूंदा आहिनि जेके फ्रंट लाइन ते हूंदा आहिनि या पहिरियां वेठल हूंदा आहिनि, ॿिया हूंदा आहिनि बैक बेंचर्स। त ईअं खणी चइजे त हिकिड़ा जेके पोयां जेके वेठल शागिर्द हूंदा आहिनि उहो ओतिरो ध्यानु ॾेई न पढ़ंदा आहिनि, समटाइम्स एॾा होशियारु निकिरी पवंदा आहिनि, मीन्स के शायदि उन्हनि जी कॉन्फिडेंस जी कमी आहे या छा। त सर, इन्हनि सभिनी शागिर्दनि सां कीअं ट्रीट कजे ऐं हर शागिर्द खे बहितरीन शागिर्द कीअं ठाहिजे? ॾाढो ॾुखियो सवाल आहे, ॾाढो सवलो सवाल आहे। ॾुखियो इन हवाले सां आहे त हर शागिर्द जी साइकोलॉजी खे मेंटेन करणु हिकिड़े सुठे उस्ताद जो कमु आहे। ऐं आउं तव्हांखे इहो ज़रूरु चवंदुसि त को बि स्टूडेंट जेको आहे न सो जीअं असीं चवंदा आहियूं त माना पोइ ते पियल न हूंदो आहे, हिकिड़ो केयरफुल हूंदो आहे, हिकिड़ो केयरलेस हूंदो आहे, बसि इहो फ़र्क़ु आहे। छाकाणि त ॿिन्ही जी अप्रोच साॻी हूंदी आहे। स्टूडेंट क्लास में वेही करे बाय नेचर हर माण्हू अलॻि हूंदो आहे, हर टीचर अलॻि हूंदो आहे। ॾिसो न, कंहिं को टीचर हूंदो आहे कंहिं क्लास में थोरी का ॻाल्हि कई त टीचर चिड़ी पवंदो आहे, भई छा थो करीं, थोरो पंहिंजो हिकिड़ो। पर हिकिड़ी पंहिंजाइप जो अहसासु जेसि ताईं स्टूडेंट ऐं टीचर में डेवलप नथो थिए, स्टूडेंट कोन पढ़ंदो। इहा टीचर जी कमाल सलाहियत आहे त हू हर स्टूडेंट जेको बि फ्रॉम 1 to 40, 50 वट एवर द नंबर ऑफ स्टूडेंट्स जेको बि आहे, इंजीनियरिंग जा आहिनि, पर हुनखे इहो अहसासु हुजे त टीचर मुंहिंजो आहे। इहो हिकिड़ो अहसासु डेवलप करण खां पोइ तॾहिं हू तव्हांखे ॿुधंदो, तव्हांखे सम्झंदो, तव्हांजी रिस्पेक्ट बि कंदो। ऐं ॿियो, असांजी सोसाइटी में
असां वटि हिकिड़ा नॉर्म्स ठहियल आहिनि, एकेडमिक नॉर्म्स ठहियल आहिनि, असां उन्हनि में फाथल आहियूं। जी बाबा हीअं कोन कबो, हीअं कोन ॻाल्हाइबो, नो नो नो, हाणे इहे ॻाल्हियूं न। सही एवरी वन हैज़ इट्स ओन रिस्पेक्ट। उहा ड्यू रिस्पेक्ट स्टूडेंट खे बि मिलणु खपे, शागिर्द खे बि इज़त जो अहसासु हुअणु खपे। शागिर्द तमामु हिकिड़ी वॾी असांजे मुआशिरे में वॾी हिकिड़ी अहमियत थो रखे, फ्यूचर जो सरमायो आहे। वॾो हिकिड़ो, ऐं ॿियो त हुनजी हिकिड़ी पर्सनैलिटी आहे जेका कंहिं तरीक़े सां ख़राबु न थियणु खपे। सही तव्हां जेकॾहिं हुनजी पर्सनैलिटी खे तव्हां कंहिं तरीक़े सां ॾिसो न, दड़के सां जेकॾहिं ॿारु पढ़े हा त अॼुकल्ह पोइ सभु पिया दड़का ई ॾियनि हा, ऐं दड़कनि जो हिकिड़ो रवाजु पइजी वञे हा। इहो इन जो मतिलबु आहे त दड़को इज़ नॉट द प्रॉपर वे टू टीच। इहो को तरीक़ो कोन्हे। तरीक़ो इहो आहे त तव्हां तवजो, टीचर जो तवजो खपे, हर जेको बैक बेंचर उनखे बि ओतिरो ई तवजो खपे थो जेतिरो पहिरीं वारो आहे। कंसीविंग पॉइंट अलॻि अलॻि हूंदी आहे। हिकिड़े माण्हू जी कंसेप्शन, छोकिरो जल्दी कंसीव करे वेंदो आहे, पोयां वेठल हूंदो आहे पर कंसीव जल्दी करे वेंदो आहे, जेकी सम्झाइबो कंसीव जल्दी कंदो आहे। हिकिड़ो अॻियां वेठो हुजे, कंसीव करण जी सलाहियत न आहे त तव्हां हुनखे 100 दफ़ा सम्झायो, कंसीव कोन कंदो। त उनजो जेको चहिरो ॿुधाए वठंदो आहे त हिन में जेको एक्सपीरियंस टीचर्स जेके हूंदा आहिनि उन्हनि खे इहा इहो सम्झी वेंदो। छो स्टूडेंट जे चहिरे ते तव्हां हिकिड़ो क्वेश्चन नॉर्मली पुछियो, तव्हांखे ख़बर अंदाज़ो थींदो त 4 खे अचे थो, 5 खे नथो अचे। हिकिड़ी साइकोलॉजी आहे, ऐं इहा हिकिड़ी अचे थी विथ रिस्पेक्ट टू एक्सपीरियंस। तव्हांजो एक्सपीरियंस छा आहे, तव्हांजी अप्रोच कीअं आहे। इन लेवल में असांखे प्राइमरी टीचर्स वॾी अहमियत रखनि था, इहे वॾी महिनत कंदा आहिनि। वी रिस्पेक्ट प्राइमरी टीचर्स। इहे माण्हू आहिनि जेके असांखे घड़े ठाहे पोइ मथे वरी स्कूल ताईं ईंदा आहिनि। स्कूल जा टीचर अञा वधीक महिनत कंदा आहिनि। कॉलेज में अचण खां पोइ छोकिरो हाफ फ्री हूंदो आहे, छाकाणि त उते माहौल थोरो कंट्रोल्ड, सेमी कंट्रोल्ड माहौल हूंदो आहे। उते थोरो हुन में उजागर थींदो, वक़्त सां हुन जूं सलाहियतूं उजागर थियनि थियूं, वक़्त सां ॿारु अॻिते वधे थो। त इहो कोन्हे त तव्हांखे डिस्टिंग्विश करिणो आहे या तव्हांखे अहसासु ॾियारिणो त तूं सुठो आहीं ऐं तूं ख़राबु आहीं। न, इहो अहसासु ॾियारणु बिल्कुलु ग़लति आहे। सुठो, सभु सुठा आहिनि, एवरी वन इन द क्लास इज़ वेरी नाइस। सिर्फ़ु हुनखे महसूसु करणु खपे त हिनखे वधीक तवजो जी ज़रूरत आहे। पोइ तव्हांजी इंटरेक्शन्स थियनि थियूं, मिलनि था, अचनि था, असाइनमेंट्स ॾियनि था, ॿियूं टेस्टूं थियनि थियूं, उन मां अंदाज़ो थी थो वञे। त इहे सभु शयूं जेके आहिनि हिकिड़ो तइलीम जो हिसो आहिनि, ऐं उन्हनि में हिकिड़े टीचर खे पंहिंजो पार्ट प्ले करणु खपे, ऐं कनि था। अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध जा टीचर जेके आहिनि तमामु मञियल ऐं तमामु सुठा टीचर आहिनि, तमामु बहितरीनु टीचर आहिनि। थ्रू आउट कंट्री तव्हां ॾिसो, असां वटि इलाही वॾा नाला आहिनि तइलीम में, ऐं उनजे करे असांजी तइलीम को एतिरी सिर्फ़ु असांजो इहो आहे त असांखे पंहिंजी ज़िमेवारी जो अहसासु हुअणु खपे। अच्छा सर, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके कॉन्फिडेंस लेस हूंदा आहिनि, त मीन्स की उन्हनि जो कॉन्फिडेंस जेको आहे उहो बिल्डअप कीअं कजे, उनखे अॻियां कीअं आणिजे? ॾिसो न, उहो को सबबु त हूंदो न, हुन में छो इंट्रस्टेड कोन्हे। खोड़ सारा एक्सपीरियंसिस मूं वटि मौजूदु आहिनि। असां ॾिठो हूंदो त हिकिड़ा छोकिरा शायदि, ॾिसो न, सोसाइटी में हलणु बि हिकिड़ो वॾो कमु आहे। हिकिड़ा छोकिरा ग़रीब हूंदा आहिनि, ऐं मोस्टली असांजा स्टूडेंट्स ग़रीब हूंदा आहिनि। उन जाइ ते अमीरनि जा ॿार बि हूंदा आहिनि। पोइ उहो थोरो हिकिड़ो क्लैश थींदो आहे, पर्सनैलिटी क्लैश थींदो आहे। हिकिड़ो जेको आहे सोसाइटल जेको असांजो आहे, सोसाइटी जो क्लैश थो थिए त हीअ मूंखां वधीक, हुन वटि कॾहिं कॾहिं फ़ी न हूंदी आहे, कॾहिं कॾहिं हुन वटि पाइण जे लाइ कपिड़ा न हूंदा आहिनि। त इहे सारा मामला जेके आहिनि से असांखे फील करणु खपनि, उन्हनि ते असांखे तवजो ॾियणु खपे। असल में उहो ग़रीब, तव्हां घणो करे ॾिठो हूंदो त अक्सर करे जेके ग़रीब तबिके जा ॿार आहिनि उहे फ्लरिश कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि वॾी। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त मेजॉरिटी जेका असांजी ऑफिसर्स जी, CSS ऑफिसर्स या ॿियूं जेके असांजूं कैटेगरीज़ ऑफ एकेडमिक कैटेगरीज़ आहिनि, उन्हनि में अक्सर करे जेके हेठी पुअर फैमिलीज़ जा ॿार उन्हनि फ्लरिश कयो, ऐं इहो एविडेंट आहे, इहो ऑन रिकॉर्ड आहे। सो उहो इहो डिपेंड करे थो, असांजे एकेडमिक जेको असांजो एटमॉस्फेयर आहे, जेको माहौल आहे, उहो बहितर हुअणु खपे। टीचर्स खे रिक्वेस्ट आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त स्कूलनि में वञनि, बंदि थियल स्कूल जेके आहिनि उन्हनि खे खोलनि, उते वञनि, पंहिंजो किरदारु अदा कनि। बच्चा आहिनि, उन्हनि खे पढ़ाइणो आहे। स्कूलनि खे उताकू न बनायो, स्कूलनि खे तव्हां तबेला न बनायो, स्टेबल्स न बनायो। स्कूल गवर्नमेंट खोलिया आहिनि, बंदि स्कूलनि खे खोलायो, उते वञो, उते वञी पंहिंजी ज़िमेवारी जो हिकिड़ो मुज़ाहिरो कयो, उन्हनि ॿारनि खे पढ़ायो।
जेसीं ताईं ईअं न कंदासीं त पोइ असां तइलीम ते ॻाल्हाए छा कंदासीं। हिकिड़ो टीचर पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल ई नथो करे, उहो वञी नथो स्कूल में। खोड़ सारा स्कूल असांजे सिंध जा अहिड़ा आहिनि जेके बंदि पिया आहिनि। अच्छा, जेके बंदि पिया आहिनि उनखे कीअं खोलिजे, उन ते कहिड़ी जेको उपाउ वठिजे, इन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। पर मीराणी साहब खां असां पुछंदासीं मच्छियुनि जे हवाले सां त उन में जेको हिकिड़ो सवादु हूंदो आहे, जेको हिज़ हूंदो आहे, त हाणे उहो न रहियो मच्छियुनि में, छा जे करे? हिज़ ऐं ज़ाइक़ो हूंदो आहे ताज़गीअ सां। ताज़ी शइ जेका बि तव्हांखे मिलंदी, पोइ उहा चाहे भाॼी हुजे, सब्ज़ी हुजे या मच्छी हुजे, उनजो ज़ाइक़ो जेको आहे सो वधीक हूंदो आहे। ऐं ॿियो डिपेंड करे थो कुक ते, त कुकिंग उनजी कीअं थी थिए। मिसाल असांजी माइनि खे जेकर तव्हां चओ इम्पोर्टेंट लेडीज़ सेक्शन अची वियो विच में, त जेकॾहिं मिसाल जेका शइ जिते थींदी हूंदी, उहे माण्हू उन जे कुकिंग जा जेके आहिनि से एक्सपर्ट्स हूंदा। मिसाल थर जूं जेके भाॼियूं आहिनि उहे असांजूं मायूं खे पचाइण कोन ईंदियूं। अहिड़े ई नमूने सां जेकर असांजी मच्छी खणी को थर में चवे कंहिं थर जे माईअ खे त तव्हां हिनखे पचायो, त उनखे उन सेंस में पचाइण न ईंदी। हिकिड़ो त फैक्ट इहो आहे। ॿियो ताज़गीअ जो आहे। टियों साइज़ बि डिपेंड करे थी, छाकाणि त जेकर नंढड़ी मच्छी हूंदी त उनजो ज़ाइक़ो उहो न हूंदो, जेकर वॾी मच्छी हूंदी त उनजो ज़ाइक़ो हूंदो। पर उनजी बि हिकिड़ी लिमिट आहे। ईअं ई आहे जीअं पंहिंजो मटन में ऐं मीट में डिफरेंस आहे, ईअं मच्छीअ में बि डिफरेंस आहे। ऐं ॿियो ज़ाइक़े जो डिफरेंस थिए थो त हिकिड़नि माण्हुनि जो ज़ाइक़ो उहो आहे जेके उन मच्छीअ खे मुसलसिल जेको आहे सो यूज़ कंदा था अचनि। फॉर एग्ज़ाम्पल पंजाब जो माण्हू जेको आहे सो घणे क़दुरु छेलूरी मच्छी जेको आहे, छिलके वारी मच्छीअ खे हू टच न कंदो आहे। हू जेको आहे सो सिंपल जेका स्किन हूंदी आहे, जंहिंमें असां वटि ॼरको अचे थो, सिंगारी अचे थी, गोज अचे थी, उन ते छेल न आहे, छिलको न आहे। उहो हिकिड़ो नेचुरली प्रोसेस आहे, त हू उनखे लाइक कंदो आहे, उनखे हू पचाए सही वेंदो आहे। ऐं आम वरी असांजो सिंध जो माण्हू आहे, जेकर उनखे तव्हां 2-3 वैराइटियूं रखी ऐं चओसि त हो चवंदो भई मजरको बरको न, मां जेको आहे सो कुरड़ी वठंदुसि या मोराको वठंदुसि, थेली वठंदुसि, उहा छिलके वारी मच्छी, छाकाणि हू उनजो यूज़र आहे। कुकिंग जेका आहे सा प्रैक्टिस आहे न, त हाणे कुकिंग बि जेको आहे उहो तव्हां ॾिसो त जेकर तव्हांखे का मलाह जी माई जेकर बोर्डर ते ॾींदी न मच्छीअ जो, त उहो तव्हांखे माना एॾो ज़ाइक़ेदार ऐं लज़त वारो मिलंदो। पंहिंजी टेक्निक आहे। माने पोइ सर तव्हांजी दावत खाइणी पवंदी आहे। ज़रूरी आहे मीराणी साहब खे जेका अहिड़ी स्पेशल जे लाइ चइजे, जेको तव्हां साईं ॻाल्हियूं करे 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 जेको हाणे त असां चिकन आयो आहे त उन जूं पंहिंजूं क्वालिटियूं, उन चिकन में कोरमो थिए थो, फ्राई थिए थी, बोटी थिए थी, कोन छॾींदो आहे अहिड़े ई नमूने फिश जो पंहिंजो हिकिड़ो ज़ाइक़ो आहे। सही सही सही। सो इन करे जेको आहे ज़ाइक़े जो हिसाब। साईं हाणे तव्हां ॿिए प्रोग्राम में अचो त साईं खे अर्ज़ कंदासीं त का न का डिश पाण सां गॾु खणियो अचे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, एज़ अ चेयरमैन अव्हां ते कहिड़ियूं ज़िम्मेदारियूं आहिनि जेके अव्हांखे निभाइण घुरिजनि ऐं अव्हां निभायो था? मूंखे पहिरीं ॻाल्हि त मूंखे पाकिस्तान फिशर फोक फोरम में कमु कंदे 20 साल थिया आहिनि। माशाअल्लाह। ऐं उन खां अलावा मूंखे हिन फील्ड में, डेवलपमेंट सेक्टर जी फील्ड में, ऐं ख़ासि करे मुंहिंजो को ॿियो सब्जेक्ट या को मुंहिंजो को ॿियो कोन्हे। मां बेसिकली मुहाणो आहियां, मंशूर ढंढ सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मुंहिंजनि अबनि ॾाॾनि मच्छीअ जो ई रोज़गार करे, मच्छीअ जो शिकार करे हिन स्टेज ते पहुचायो आहे। फ़र्क़ु इहो आयो आहे त मुंहिंजे पीउ मूंखे पढ़ायो, इन करे मां हिन स्टेज ते पहुतो आहियां जो अॼु तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हाए थो सघां। ऐं ॿियनि जिन तालीम न वरिती आहे, तालीम खां परे रहिया आहिनि, के उनजा केतिरा ई सबब थी सघनि था, त उहे पोइ हिते रहिजी विया आहिनि, उहे उन ई अञा सिस्टम जो हिसो आहिनि। त मूंखे तमामु घणो तजुर्बो आहे। 25 साल मुसलसल मूं जेको आहे सो हिन इंसानी हक़नि जे लाइ, मज़लूम तबिके जे लाइ हिकिड़ी जिदोजहद कई आहे, उन जिदोजहद जो हिसो रहियो आहियां। उन सां गॾोगॾु मूंखे फ़ख़्रु आहे त मां पाकिस्तान फिशर फोक जे चेयरमैन मोहम्मद अली शाह सां गॾिजी 20 साल कमु कयो आहे एज़ वाइस चेयरमैन। साईं असांजो चेयरमैन हो, मां वाइस चेयरमैन हुउसि। असीं गॾिजी कमु कंदा हुआसीं ऐं असांखे इहो फ़ख़्रु बि आहे, ख़ुशी बि आहे त असां हुन मां घणो कुझु सिखियो। अलाह हुनखे जन्नत नसीब कंदो। हाणे जेका ज़िम्मेवारी अची वई आहे उहा ॾाढी वॾी ज़िम्मेवारी आहे। जीअं ई इहो 3 ॾींहं पहिरीं खां अनाउंस थियो आहे मुंहिंजे चेयरमैनीअ जो, जेको असांजो इदारो आहे, जेका असांजी गवर्निंग बॉडी आहे, उन जेको सो असांखे मूंखे नॉमिनेट कयो आहे, इलेक्टेड कयो आहे, त उन खां पोइ मां सम्झां थो त पूरी सिंध मां जेके मां सोशल मीडिया ते मैसेजिस ॾिठा आहिनि, ऐं जेका हिकिड़ो त ख़ुशीअ जी लहर, ऐं उन सां गॾोगॾु जवाबदारियूं। हर माण्हू जेको कमेंट करे थो उहो चवे थो असांखे ख़ुशी ॾाढी थी आहे
पर एक्सपेक्टेशन असांजी तमामु घणी आहे त तव्हां हिन जेका असांजी अबोझ माण्हू आहिनि, ही निगलेक्टेड कम्यूनिटी आहे, फिशर फोक कम्यूनिटी अॻई पोइते आहे, मुहाणा ग़रीब आहिनि, तालीम खां परे आहिनि, सिहत जी उन्हनि खे सहूलियत न आहे, तव्हां बराबरि उन्हनि जे लाइ वॾो कमु कयो आहे, पर अगेन तव्हां ते इहा तमामु वॾी जवाबदारी आहे। त मां सम्झां थो त कम जो बोझ तमामु घणो ऐं माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स तमामु घणियूं आहिनि। असीं तहरीकी माण्हू आहियूं, तंहिंजे करे असां मां हू उमेद बि घणी था कनि। त मां सम्झां थो तव्हांजो साथ, तव्हांजूं दुआऊं ऐं सॼे सिंध जे मुहाणनि जूं दुआऊं ऐं साथ रहियो। जीअं अॻु में हुननि पाकिस्तान फिशर फोक फोरम जो साथ ॾिनो आहे, त असीं हिन काफ़िले खे अॻियां खणी हलंदासीं, मंज़िल ते पुॼाईंदासीं। तेसीं ताईं जेसीं ताईं शरीर में साहु आहे, जेसीं ताईं असां में हलण चलण जी कुवत हूंदी, उन खां पोइ इनशा अल्लाह ताला असीं इहो इदारो वरी पंहिंजे नौजवाननि ॾे मुंतक़िल कंदासीं। पर असां चाहियूं था त असांजे माण्हुनि खे उन्हनि जा हक़ मिलनि, उन्हनि जा बुनियादी जेके इंसानी हक़ आहिनि पहिरीं त उहे मिलनि। वॾे में वॾो हुननि जो बुनियादी इंसानी हक़ जेको आहे रोज़गार जो आहे। जंहिं माण्हू वटि रोज़गार न हूंदो, जंहिं माण्हू वटि का मुआशी भलाई न हूंदी, मुस्तहकम न हूंदो, उहो किथां पंहिंजा ॿार पढ़ाईंदो, कीअं हू पंहिंजे ॿारनि जो इलाजु कराईंदो, कीअं उन्हनि खे कपिड़ो लटो वठी ॾींदो। बिल्कुलु इहे जेके ज़रूरतूं आहिनि इहे मिलणु खपनि ऐं इहे हक़ जेके आहिनि असांजा जेके मारूअड़ आहिनि, असांजा जेके प्यारा आहिनि, उन्हनि जा हक़ आहिनि, उन्हनि खे ओसि ताईं ज़ाहिर आहे जॾहिं मुख़्तलिफ़ ज़रूरतूं आहिनि त इहा ज़रूरत बि पूरी थियणु खपे। सो नाज़रीन असां वठंदासीं ब्रेक, पर हिन प्रोग्राम में सुबह मेहरान सां ख़ासि ताउन कयो आहे सुरहाण जी। जेकॾहिं ॻाल्हि कजे त सुरहाण वठो ऐं खटियो लखे इनाम। हीअ स्कीम महदूद मुदत लाइ आहे। हिन स्कीम में शामिल थियण जी आख़िरी तारीख़ 31 दिसंबर 2021 आहे। सो नाज़रीन ज़रूरु हिन में अप्लाई कयो ऐं ज़रूरु तव्हां जेके आहिनि मार्केट वञो ऐं जेका सुरहाण टी आहे या सुरहाण चांहि आहे उहा वठंदासीं असां ब्रेक खां पोइ असां मोटंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में नाज़रीन सुरहाण ख़ासि ताउन कयो आहे सुबह मेहरान सां। सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट जेका रिश्ता जोड़े थी, सुरहाण चांहि आई आहे हाणे नई पैकिंग में, जंहिंखे ख़रीद करण सां अवां हासिल करे सघो था लखें रुपयनि ताईं जा यकीनी इनाम। सो नाज़रीन तफ़सीलात पैकेट में मौजूदु कार्ड मां हासिल कयो ऐं ज़रूरु तव्हां जेको आहे चांहि वठो। ज़रूरु तमामु बहितरीनु चांहि आहे, हिन जो ज़ाइक़ो ऐं हिन जी ख़ुशबू जेका आहे इलाही मयारी आहे। असां सां गॾु प्रोग्राम में महिमान शख़्सियतूं बि आहिनि। ॻाल्हि ॿोल थिए पई तालीम ते ऐं मच्छियुनि ते ऐं मारूअड़नि ते ऐं मलाहनि ते। सो नाज़रीन जेके असां सां गॾु मीरानी साहिबु हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सर जीअं तव्हां ॻाल्हि कई त ज़ाहिर मुख़्तलिफ़ जेके ज़िमेदारियूं आहिनि उहे निभाइणु घुरिजनि ऐं निभाईंदा ऐं अवां सभिनी जी कोशिशि गॾियल कोशिशि रहंदी ऐं दुआऊं रहंदियूं त यकीननि जेको आहे हिनखे बहितर बणाए सघिजे थो। त जेको खारो पाणी आहे उनखे मिठो कीअं ठाहिजे, उन लाइ कहिड़ियूं कोशिशूं वठिजनि? मुंहिंजे ख़्याल में जॾहिं पाण मिठे पाणी जी ॻाल्हि था कयूं त असां वटि ॿिनि तरीक़नि सां मिठे पाणीअ खे कदुरो कयो थो वञे। हिकिड़ो जेको पंहिंजे ज़राअत जो सॼो वेस्टेज आहे उहो मिठे पाणीअ जे ढंढुनि ढोरनि में विधो थो वञे। मंछर तव्हांजी यादि मिसाल आहे। उन पाणीअ पहिरीं हमल ढंढ जेका आहे असांजी वॾी सिंध जी तमामु वॾी सुहिणी ऐं ख़ूबसूरत ढंढ आहे, उनखे तबाह कयो। उन खां पोइ उन अची करे असांजे मंछर खे तबाह कयो। ऐं अहिड़े ई नमूने सां कुझु वरी इंडस्ट्रियल जेको वेस्टेज आहे उहो बि असांजे ढंढुनि में या इवन समुंड में विधो थो वञे, त उन सां बि असांजे ढंढुनि जी तबाही थिए थी। जंहिंमें ख़ासि करे लाड़ पट्टी जेका आहे उन में जेके शुगर मिल्स आहिनि उन्हनि जो जेको फुज़ुलो आहे उहो डायरेक्टली जेको आहे सो ढंढुनि में डंप कयो थो वञे। हालांकि पाकिस्तान जे कानून में इन्वायरमेंट जे कानून में जेको आहे उहो कानून ठहियलु आहे। अहिड़े ई नमूने सां वरी तव्हां जॾहिं खारे पाणी ते ईंदो त सॼो समुंड जेको आहे उहो गदिलो करे छॾियो अथनि म्यूनिसिपल वेस्टेज सां। माना हज़ारे टन जेको गदिलो पाणी आहे उहो डायरेक्टली जॾहिं तव्हां समुंड में छॾींदो त आबी जीवत जेका आहे सा ख़तमु थी वेंदी। इन करे कानून ठहियलु आहे त उनखे ट्रीट करे हर जेको इदारो आहे, हर इंडस्ट्री पंहिंजो ट्रीटमेंट प्लांट लॻाईंदी ऐं उन जेको वेस्टेज आहे उनखे ट्रीट करे पोइ ई समुंड में उछलींदी या ढंढुनि में। पर असां ॾिसो सिंधू दरिया जितां खां शुरू थो थिए एंड अचे जिते थिए थो न, त उहो सॼो जेको म्यूनिसिपल वेस्टेज आहे उहो बि हिननि खे ईज़ी ॼण इहो लॻो आहे त सिंधूअ में छॾिणो आहे। हाणे उन सिंधूअ जो पाक पवित्र पाणी असीं पीऊं था, उहो असीं पंहिंजी ज़िंदगी में यूज़ कयूं था। भले केतिरो बि असीं उनखे ट्रीट कयूं, असीं केतिरो बि हुनखे जेको आहे सो साफ़ु सुथिरो रखूं, पर उहो पाणी मथां खां ई जॾहिं गदिलो थी ईंदो, किनो थी ईंदो, त मां सम्झां थो असांखे इन तरफ़ ख़ासि तवजो ॾियणु खपे,
ख़ासि करे पाकिस्तान गवर्नमेंट खे ऐं एनवायरमेंट मिनिस्ट्रीअ खे जेको आहे इन ते सख़्त खां सख़्तु कानून करणु खपनि ऐं अल्टरनेटिव ॾियणु खपे, डाइवर्ट करणु खपे। छाकाणि त मंछर जे लाइ जेको मनसूबो हो RBOD जो, अहिड़े ई नमूने सां LBOD जेका तबाही कई आहे, उन्हनि ॿिन्ही जा मिसाल ऐं ख़ुदि जेके डिज़ाइनर आहिनि, ख़ुदि जेके उन प्रोजेक्ट जा धणी आहिनि, उन्हनि पाण वापडा तस्लीम कयो आहे त बिल्कुलु ग़लति मनसूबा आहिनि ऐं उन्हनि मनसूबनि जे करे हेॾी वॾी तबाही थी आहे। हाणे जॾहिं उहे सभु रिपोर्ट्स बि आहिनि, साईं असांजो वेठो आहे नियाज़ साहिबु, उन्हनि जी तमामु घणी स्टडी आहे इन ते, पंहिंजो एनवायरमेंट ते, क्लाइमेट चेंज ते ऐं जेका पॉल्यूशन थी आहे, त इहा त हाणे साबित थी चुकी आहे। इन करे इहो जेको क्राइम आहे उहो क्राइम हू करे चुका आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन सॼे रिपोर्ट्स खे नज़र में रखंदी एक्सपर्ट्स जी टीम खां जेके आहिनि कंसल्टेंट्स खे घुराए, उन्हनि खां कंसल्टेंसी वठी ऐं उनजो को हल ॻोल्हीनि। हाणे वरी ईअं न आहे त हल बि हू अहिड़ो ई ॻोल्हीनि जीअं LBOD ते जॾहिं असां खणी वियासीं पटिशन ऐं हुननि रिव्यू कयो त हुननि चयो त ठीकु आहे, बराबरि ग़लती थी आहे, पर असीं तव्हांखे कर्ज़ उतारियूं त हुनखे सुधारियो। हाणे हीअ त माना हिकिड़े माण्हूअ जो घर भञी गदिलो करे वरी हुनखे चऊं त असां तोखे कर्ज़ उतारियूं त पंहिंजूं भितियूं भितियूं सयूं कर, माना इहा त वरी हिकिड़ी ज़्यादती आहे न, बजाए हिन जो तव्हांखे त उन जॾहिं तव्हां क्राइम कयो आहे त हुनजो कंपनसेट ॾियो। साईं जी ॻाल्हि खे थोरो आउं अॻिते कयां त लॉज़ मौजूदु आहिनि, एनवायरमेंटल लॉज़ 1997 में लेजिस्लेशन थी चुकी आहे, नेशनल असेंबली में अप्रूव्ड आहिनि। EPA सां मुंहिंजो तमामु घणो तइल्लुक़ु रहियो आहे, एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी सां। हाणे ॾिसो, असीं तव्हां जेकॾहिं फट खे, हिकिड़ो फट थिए थो, फट खे तव्हां छुटाईंदव न, वेतर उनखे वेंदव ख़राबु कंदा त उहो वधंदो वेंदो। ही असां वटि गदलाइण जेका न सा हींअर नासूर बणिजी चुकी आहे। हाणे इनखे तव्हांखे रिवर्स करण जी पोज़ीशन में असीं हिन वक़्तु त कोन आहियूं, जेका हिकिड़ी सिंपल एज़ एन एक्सपर्ट, हिकिड़ो मुंहिंजी डॉक्टरेट PhD डॉक्टर नियाज़ जेकर चवे थो त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर पब्लिक ऐं जेके ॿिया रिसर्चर्स आहिनि या जेके प्रोजेक्ट्स वारा आहिनि, जीअं मनोड़े ते हींअर हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट असां स्टार्ट कयो एज़ एन कंसल्टेंट, त उतां खारो पाणी जेको आहे सो खणी उनखे मिठो करण जी मनोड़े ते हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट लॻो आहे, जंहिंमें अर्ली स्टेजिस में तव्हां हुउसि उन में एज़ एन कंसल्टेंट, छाकाणि त उनजो जेको टेंडर उहो मूं पाण ओपन करायो। पर असुल ॻाल्हि ज़िम्मेवारी आहे न, तव्हांखे शयूं मिलनि थियूं, तव्हां उन्हनि खे सही तरीक़े सां इस्तेमालु नथा कयो। ज़िम्मेवारी जेका आहे न उहा तमामु इम्पोर्टेंट आहे। तव्हांखे सभु पॉलिसियूं मिलनि थियूं, गवर्नमेंट बि तव्हांखे पॉलिसीज़ ॾिए थी, गवर्नमेंट तव्हांखे फंडिंग बि ॾिए थी, इंटरनेशनल फंड्स मिलनि था, WHO तमामु घणी वरिड हूंदो आहे बाक़ाइदगी सां उन्हनि जो, छाकाणि त उन्हनि जो बि कंसल्टेंट पार्ट में रहियो आहियां, त WHO, UNDP या जेके ॿिया असांजा इदारा आहिनि, त उहे तमामु घणे सुठे अंदाज़ में असांखे प्रोजेक्ट्स खे मॉनिटर करण में मदद कनि था, पर किथे न किथे असांजो फॉल्ट त आहे न, उहो फॉल्ट जेको न, उहो फॉल्ट रिमूव थिए त बाक़ी सभु शयूं ओके थी वेंदियूं। असुल जिते असांजी प्रॉब्लम आहे, सम्झां थो उन ॻाल्हि खे वधीक हाणे एक्सप्लोर कोन थो करे सघां, पर पॉलिसीज़ आहिनि, लॉज़ बि आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त बोस्टन अमेरिका में कंहिं ज़माने में मून हार्बर आहे, उते पूरी 19 सिटीज़ जो जेको सो वेस्ट वाटर डंप कंदा हुआ हार्बर्स में। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं मैरीन पॉल्यूशन ख़तमु थी त तव्हां बिलीव कयो, बोस्टन जी कोर्ट जेका आहे उन स्टैंड वरितो ऐं उहो सॼे जो सॼो हार्बर बंदि कराए छॾियो। इट इज़ ए हिस्ट्री आहे बोस्टन जी अमेरिका में, जितां अलाए केतिरनि 19 डिस्ट्रिक्ट्स जो जेको सो वेस्ट वाटर अची डीर आइलैंड ते, मून ते ऐं आउं सम्झां थो हिकिड़ो ॿियो बि आइलैंड आहे, इहे 3 आइलैंड्स आहे जिते पाणी उते बंदि कयूं। ऐं साईं वारी ॻाल्हि त उते ट्रीटमेंट प्लांट जा जेके आहिनि से उहे उते कंस्ट्रक्ट थिया ऐं ट्रीटमेंट प्लांट्स कमु करण खां पोइ जेको सो डिस्पोज़ल थियो। असांखे डिस्पोज़ल सिर्फ़ु पाणी करिणो हूंदो, बाक़ी वेस्ट असांखे डिस्पोज़ न आहे करणी। असीं छा था कयूं त वेस्ट वाटर खे असांखे डिस्पोज़ करणु, उन जा 2 हूंदा आहिनि, हिकिड़ो या त तव्हां वाटर बॉडी में कयो या त पोइ तव्हां लैंड फिलिंग कयो। जिते तव्हांखे ज़मीन अवेलेबल आहे उते तव्हां लैंड फिलिंग कयो, त छाकाणि क्रॉप में, इरिगेशन में या ॿिया जेके तव्हांजा आहिनि उन्हनि में उनखे यूज़ करे सघिजे। अदरवाइज़ तव्हांखे डंप करिणो आहे वाटर बॉडी में, पर वाटर बॉडीज़ अवेलेबल न आहिनि, त तव्हां उन आहिनि बि त तव्हांखे उन में उहो सॼे जो सॼो जेको वेस्ट आहे उहो तव्हांखे इंक्लूडिंग सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, उहो तव्हां या इंडस्ट्रियल वेस्ट जेको आहे उहो तव्हांखे अलो कोन्हे। तव्हां उनखे ट्रीट कयो, स्क्रीन कयो, उन मां रिफ्यूज़, तव्हां जॾहिं टेक्निकली ॻाल्हाईंदासीं त खोड़ सारी शयूं जंहिंमें रिफ्यूज़ अचे थो, गार्बेज अचे थो, उन्हनि डिफरेंट कैरेक्टरिस्टिक्स आहिनि सॉलिड वेस्ट मैनेजमेंट में।
त जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि सां बि प्रॉब्लम आहे। ॿियो त असांजा स्लम एरियाज़ जेके आहिनि जिन एरियाज़ में ऑक्यूपाइड आहिनि, जेके ॾिसो न तव्हां रोड साइड खां कई वेठा माण्हू वेठा आहिनि, इहे इन्हनि खे असां स्लम एरियाज़ छॾींदा आहियूं। साईं खे बि हिन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त स्लम एरियाज़ जिते जिते बि स्लम एरियाज़ आहिनि उते वॾो प्रॉब्लम थो थिए। उहो असांजी हाइजेनिक कंडीशन्स असां मेंटेन करे नथा सघूं। हाणे एॾी में गवर्नमेंट जा बि प्रॉब्लम्स आहिनि त उन्हनि खे न उथारे था सघजनि, न उन्हनि मां जान थी छॾाए सघिजे। स्टिल वी आर हैविंग द प्रॉब्लम्स। असांजी कम्युनिकेबल डिज़ीज़िस जेके आहिनि, जेके फैलिजनि थियूं बीमारियूं, मलेरिया आहे इन्हनि स्लम एरियाज़ मां अचे थी, डेंगी इन्हनि मां थी अचे, ॿिया प्रॉब्लम्स आहिनि। इहे असांजा सभु कम्युनिकेबल डिज़ीज़िस जेके आहिनि से असांजी पंहिंजी डेवलपमेंट आहे, त उन्हनि खे असांखे कंट्रोल करणु खपे। स्लम एरियाज़ खे कंट्रोल करणु खपे। वेस्ट वाटर जो जेको ट्रीटमेंट आहे उन्हनि प्लांट्स ते कमु करणु खपे। अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां हैदराबाद, कराची या इहे जेके असांजा वॾा वॾा जेके मेगा सिटीज़ आहिनि, इन्हनि में तव्हांखे किथे बि को बि तव्हांखे फंक्शनल ट्रीटमेंट प्लांट न मिलंदो। इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, बदकिस्मती जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं फंक्शनल आहिनि बि त प्रॉपर कोन आहिनि। हाणे प्रॉपर कोन आहिनि त तव्हांखे खोड़ सारा प्रॉब्लम्स जेके आहिनि से बीमारियूं, वाटर बॉर्न डिज़ीज़िस जंहिंखे असीं चवंदा आहियूं, उहे असां हिन वक़्तु टेक्निकल त नथो उनखे ॻाल्हाए सघिजे, पर इन गंदे पाणी जे करे असां वटि खोड़ सारा प्रॉब्लम्स आहिनि जेके असीं अञा शेयर नथा करे सघूं, छाकाणि त पब्लिक में अनरेस्ट डेवलप थी थिए। असां जेकॾहिं का रिसर्च खणी पब्लिक करियूं था उन मां बि प्रॉब्लम्स था थियनि। ॿियनि मुल्कनि में ईअं न आहे, उते ॾाढो सेंसिटिविटी आहे। उते हर ॻाल्हि में उते पाणी जेको आहे न, इहो को टेक्निकल या साइंटिफिक इशू न आहे। पाणी तव्हां जॾहिं ॻाल्हाईंदो त इट्स अ सोशल इशू। इहो सोशल इशू आहे, बिल्कुलु सोशल आहे, तमामु हिकिड़ो सीरियस इशू आहे। पाणी साफ़ हुअणु खपे, नथिंग एल्स। बस दिस इज़ द ओनली क्वालिटी के जी पाणी पीअण। ॾिसो पीअण वारो पाणी, हिकिड़ी ॻाल्हि, साफ़ पीअण वारो पाणी हाणे कैटेगरी चेंज थी वई आहे। हर पाणी माण्हू पी सघे थो, पर हर पीअण वारो पाणी साफ़ कोन हूंदो। उनखे सेफ ड्रिंकिंग वाटर जो नालो, ईअं WHO उनखे सेफ ड्रिंकिंग वाटर जो नालो ॾिनो आहे। जेका लेटेस्ट असांजी हलनि थियूं करस्पॉन्डेंस हलनि थियूं, त लेटेस्ट जेको आहे सो सेफ ड्रिंकिंग वाटर, माना पीअण जो पाणी बिल्कुलु साफ़ हुजे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त अॼुकल्ह हर जाइ ते तव्हांखे बॉटल्ड वाटर मिलंदो, हिते हुते जो पाणी, हुते जो पाणी, उन में बि प्रॉब्लम्स आहिनि। कंटेनर में प्रॉब्लम आहिनि, जेको प्लास्टिक जो बॉटल आहे उन जे कंटेनर में प्रॉब्लम आहिनि। हिकिड़ो त असां वटि ज़हन में असांखे त सिर्फ़ु कमाई आहे, क्वालिटी कान्हे। असांखे क्वांटिटी ते ज़ोर आहे, क्वालिटी ते असांजो ज़ोर आहे ई कोन। असीं हुन ते सेंसिबिलिटी असांजी टुवर्ड्स क्वालिटी आहे ई कान। ऐं इन में संजीदा थियण जी ज़रूरत आहे तमामु घणो। असांखे पंहिंजो पार्ट बि प्ले करिणो आहे, पाण बि त कुझु पार्ट प्ले कयूं। हर शइ असां हुकूमत ते छॾे ॾींदासीं, हुकूमत करे व्हाट यू आर डूइंग योरसेल्फ। तोखे पंहिंजे घर में त ॾाढो प्रॉब्लम थो थिए, पंहिंजे मोहल्ले में त तोखे को इशू नथो थिए, ॿाहिरि रोड ते तूं किचिरो पाण थो करे, त बसि कंहिंखे चवंदासीं, कंहिंखे सम्झाईंदासीं। जॾहिं असीं पंहिंजो पाण खे त डॉक्टर ज़ोया, असां वी शुड स्टार्ट विथ अवर ओन सेल्फ। असांखे पंहिंजो पाण सां, इहा बि हिकिड़ी तइलीम आहे, इहो बि हिकिड़ो इल्मु आहे, त तव्हां पंहिंजो पाण खां शुरू कयो। पंहिंजो पाण खे असीं परफ्यूम बि लॻायूं था, पंहिंजो पाण खे असीं साफ़ बि रखूं था, वाह असां सोसाइटी में थोरो मुनफ़रिद नज़र अचूं। छो तव्हांजो घर बि मुनफ़रिद नज़र अचणु खपे, तव्हांजो पाड़ो बि मुनफ़रिद नज़र अचणु खपे, तव्हांजो जेको रोड्स रस्ता तव्हांजा मुनफ़रिद नज़र खपनि। पाकिस्तान खे मुनफ़रिद बनायो, उनखे मुनफ़रिद बनायो, कुझु महिनत कयो, कुझु पंहिंजी सेंसिबिलिटी खां कमु वठो, कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजो पार्ट प्ले कयो। जेसीं ताईं असीं पंहिंजो पार्ट प्ले न कंदासीं, पब्लिक पाण इटसेल्फ, त उहो असांजे लाइ प्रॉब्लम्स हा रहंदा। असां प्रॉब्लम्स इनखे सुठो करण वारा बि असीं आहियूं, ख़राबु करण वारा बि असीं आहियूं। ख़राबु केरु थो करे? असां था कयूं। ऐं जॾहिं ख़राबु थिए थो तॾहिं असांखे नुक़सान थिए, वरी नुक़सान बि असांखे थो थिए, वरी दाव बसी था कयूं। ॾिसो हिकिड़ो बदकिस्मती जी ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजे घर जो किचिरो कढी ॿिए जे घर जे अॻियां छॾे ॾींदो, यू डोंट फील एनीथिंग। हिकिड़ो सोशल बिहेवियर हूंदो आहे इन में वॾी। हाणे त माशाल्लाह फॉरेन कंट्रीज़ में बिहेवियरल साइंसिस ते PhD पई थिए, मास्टर्स पई थिए, त वाई द पीपल आर डूइंग लाइक दैट। छो पिया ईअं कनि? हिकिड़ो माण्हू चरियो आहे छा, जेको ग़लति कमु करे पियो हुनखे अहसासु नथो थिए। सवले कमु करण जो त अहसासु आहे, ठीकु आहे, सभु कुझु सम्झी सघे थो, पर हिकिड़ो माण्हू ग़लति कमु करे थो ऐं उनखे रियलाइज़ नथो करे त ग़लति कमु पियो कयां, त पोइ प्रॉब्लम्स आहिनि असांजी सोसाइटी में। असां ईअं कंदा आहियूं, ग़लति कमु कंदा आहियूं, कंट्रीब्यूट कंदा आहियूं टुवर्ड्स पॉल्यूशन, कंट्रीब्यूट कंदा आहियूं टुवर्ड्स फिल्दी। असां गंद खे वधीक इम्पोर्टेंस था ॾियूं, हर शइ खे असीं
ख़राबु करियूं था पाण पंहिंजे हिते सां। इन खे एंथ्रोपोजेनिक चवंदा आहियूं असांजी एनवायरमेंटल लैंग्वेज में। मुंहिंजी PhD या डॉक्टरेट जेका आहे इन जे इन्हनि ॻाल्हियुनि ते थियल आहे त असीं पाण पैदा कयूं था ॻाल्हियूं, पोइ उन्हनि खे सवलो केरु कंदो? गवर्नमेंट कंदी न, असां वी कैन डू। त इहो सभिनी खे अर्ज़ु आहे त महिरबानी कयो पंहिंजे आसे पासे खे, माहौल खे, घर खे, पाड़े खे, पंहिंजनि गिटियुनि रस्तनि खे साफ़ रखण जी कोशिशि ऐं ज़रूरी आहे इहो तमामु ज़रूरी कॾहिं कॾहिं असां ख़ुशी महसूसु कंदा आहियूं असांजी लाशऊरी चइबी जॾहिं गंदगी फैलाए करे, त असांखे हिननि सभिनी शयुनि जो ख़्यालु करणु खपे। ऐं नाज़रीन, सुरहाण ख़ासि तावन कयो आहे सुबह महिराण सां। सुरहाण जी कहिड़ी ॻाल्हि कजे, सुरहाण वठो ऐं खटियो लखे इनाम। ही स्कीम महदूद मुदत लाइ आहे। हिन स्कीम में शामिल थियण जी आख़िरी तारीख़ 31 दिसंबर 2021 आहे। सो नाज़रीन, तव्हां ही जेका चाहे आहे या वठो ऐं ट्राए कयो। वठंदासीं ब्रेक खां पोइ असां मोटंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर आजियां प्रोग्राम सुबह महिराण में। नाज़रीन, सुरहाण ख़ासि तावन कयो आहे सुबह महिराण सां। सुरहाण चांहि आई आहे हाणे नई पैकिंग में, जंहिंखे ख़रीद करण सां अवां हासिल करे सघो था लखें रुपयनि जा यकीनी इनाम। सो नाज़रीन, तव्हां जेका चांहि आहे सुरहाण चांहि उहा वठो। हुनजो ज़ाइको, हुनजो जेको ख़ुशबू आहे उहा सभु खां अलॻि आहे। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु हिन सां गॾु, पंहिंजो तारुफ़ कराइजो। भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में छा चवणु चाहींदा? जी, कहिड़ो मसइलो कहिड़ो आहे? मच्छर में पानी बायो आहे, इन जो जेको अॻे जी असां वटि मच्छियूं थींदियूं पुराणा या इहे जेका थींदा हुआ गंदण चैलियूं, हाणे कुझु बि कोन्हे इन जो कुझु ॻाल्हि कनि। सही सही, ॿियो कुझु चवणु चाहींदा? ॿियो असांजो साईं एजुकेशन तालीम जे बाबति बि थोरो तव्हां सवाल जवाब ते कया। ॿियो असांजो अर्ज़ु आहे साईं खे असां अर्ज़ु कंदासीं त इहो कुझु कनि। असांजे स्कूल जेका सिंध जा तबाह लॻा पिया आहिनि, स्कूल हलनि था, बाक़ी स्कूल सभु बंदि लॻा पिया आहिनि, मतिलबु ख़तमु लॻा पिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू। अवां कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया। अवां जा जेके क्वेश्चन्स आहिनि उन जा आंसर्स असां अवां खे वठी ॾींदासीं। ज़रूरु अवां खे जवाब मिलंदा आहिनि। जीअं मीरानी साहब हिननि ॻाल्हि कई, कॉलर उन्हनि पुछो पे जेको मच्छर आहे उन जा हालात या उन्हनि जो जेको ख़राबु लॻा पिया आहिनि, या उन सां गॾु गॾु ॿियूं बि काफ़ी अहिड़ियूं डंडूं आहिनि। कींजर डंड जी ॻाल्हि कजे त सॼो जेको मिठो पाणी आहे उहो खारो थी वियो आहे, त कींजर जो बि खारो थी वियो आहे, त ॿियूं बि अहिड़ियूं खोड़ डंडूं आहिनि। त इहे सभु मसइला कीअं हल थींदा? मंछर त तमामु वॾो इशू आहे ऐं उन खे ख़राबु करण में 20 सालनि जो अरसो आहे जेको ख़राबु थी वियो आहे पाणी। त उहा त बिल्कुलु जेका आहे एग्ज़ैक्ट सही ॻाल्हि पिया कनि, त बल्कि उनखे 30 साल थी विया आहिनि त उहो ख़राबु थियो आहे। ऐं उन ख़राबीअ जे करे हज़ारे माण्हुनि जेको आहे सो पंहिंजा अजा छॾिया आहिनि। असांजे मलाह बिरादरी असां जेको आहे मुहाणनि पंहिंजा अजा छॾिया आहिनि, दर बदर जूं ठोकरूं पिया खाइनि। इहो इशू आहे ऐं उन इशू खे हल करण जे लाइ जेका कोशिशि थी रही आहे उन बदकिस्मती सां अञा ताईं असीं कामयाबु न थिया आहियूं। असां मीन्स सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट, वफ़ाक़ी गवर्नमेंट जो पाण में टकराव आहे ऐं उनजो जेको भोॻे पियो उहो माहीगीर भोॻे पियो। त साईं जेका हाणे ॻाल्हि कई, जेतिरे क़दुरु मूं सम्झो त नए गाज अचण खां पोइ पाणीअ में थोरो इज़ाफ़ो थियो आहे, सुठो पाणी थियो आहे, त उन पाणीअ खे कीअं जेको आहे सो वरी पाण ख़राबु थियण खां बचायूं। त अदा उहो पाणी तॾहिं बची सघे थो, सुठो पाणी जेको असां वटि हींअर स्टोर आहे, त जॾहिं असीं उन में वरी RBO वारो पाणी डंप न कयूं। बदकिस्मती आहे त उहो पाणी न त ट्रीट थो थिए न डाइवर्ट थो थिए। हालांकि इहो को एॾो वॾी का टेक्नोलॉजी बि कोन्हे जेको चइजे त का रॉकेट साइंस खपे थी। इहो त सिंपल आहे। साईं वारा वेठा आहिनि, जेकर प्रपोज़ल ठाहे सिंध गवर्नमेंट खे ॾियनि त मां सम्झां थो त इहो 2 सालनि जे अंदरि मसइलो हल थी सघे। इन सिलसिले में आऊं साईं खे अर्ज़ु कंदासीं त तव्हां हिकिड़ी इनिशिएट वठो पंहिंजे फोरम भरिसां, ऐं एज़ अ कंसल्टेंट असीं मुंहिंजूं सर्विसिस तव्हां सां गॾु आहिनि। असां सां लाइव कॉलर मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाए करे तव्हां सां कंटिन्यू कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियूं। पंहिंजो नालो, पंहिंजो शहर ॿुधाइजो। बाजी, मुंहिंजो नालो आहे फ़कीर जावेद अली खासकेली। मां रेगुलर कॉलर आहियां, पर काफ़ी ॾींहंनि गाड़ी वरी मूं कोन ॻाल्हायो आहे। सुबुह महिराणी तव्हांखे खुशामदीद चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। छा चवणु चाहींदा? अचे गुलाम मुस्तफ़ा मीरानी साहब सां कुझु मिड़े दुआ सलाम कयां थी भेण। जी बिल्कुलु, ॿुधनि था। जी महिरबानी, बिल्कुलु ॿुधूं पिया साईं जावेद साहब।
साईं फ़कीर जावेद ख़ासि करे तौर ते अहमदन शहर खां। महिरबानी साईं, महिरबानी बिल्कुलु फ़कीर साहब, महिरबानी तव्हां जो हुकुम कयो। ॿियो कुझु साईं चवण हुकुम त सभ खां पहिरीं तव्हांखे जेको पाकिस्तान टीचर फोरम जो मरकज़ी चेयरमैन थियण ते दिली मुबारकबाद पेश कयूं था। महिरबानी साईं, महिरबानी लख थोरा। ऐं ॿी सॼी संगत असांजी मांझंदि वारी ख़ुदा वकी मल्हा ॿिया चार शफ़ी मल्हा सॼी संगत तव्हांखे वेलकम चवे थी। महिरबानी साईं, महिरबानी लख थोरा। तव्हां असां वटि आया हो, असां वटि सां मुलाक़ातूं आहिनि, कुझु थैंक यू। ओके, अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया। जी सर, ॻाल्हि थी रही हुई त जेको आहे तव्हां जो ताउन रहंदो ऐं हा बिल्कुलु, मां साईं इहो जेको ॻाल्हि कई त चवे थो। पॉलिसी मेकिंग जेका आहे मूंखे अंदाज़ो आहे त छाकाणि त इहे ॿ टे इदारा असांजा अहिड़ा वॾा सुठा इदारा आहिनि जेके इन हवाले सां माहौलियात जे हवाले सां कमु कंदा रहंदा आहिनि। ऐं आऊं पंहिंजे हिन तव्हांजे फोरम जे थ्रू ऐं उन्हनि सभिनी इदारनि खे इहो गुज़ारिश कंदुसि त जॾहिं बि जिते बि तव्हांखे इन्वायरमेंट, माहौलियात, पाणी, वाटर क्वालिटी जे हिसाब सां कंहिं पॉलिसी मैटर्स जी ज़रूरत पए तो डायरेक्ट मूंसां मूंसां राब्तो रखी करे सघनि था। मुंहिंजी सर्विसिस उन्हनि जे लाइ विदाउट एनी रिम्यूनरेशन, फ्री ऑफ कॉस्ट, हर जाइ हर टाइम ते मौजूदु आहिनि। गॾिजी अचो त गॾिजी सॼी कम खे इनखे अॻिते वधायूं। साईं वारनि जेको प्रोपोज़ल ठहंदो त मां उन्हनि खे एज़ पंहिंजी जेका टेक्निकल एस्पेक्ट्स आहिनि उन्हनि में मां ज़रूरु साईं वारनि सां गॾु रहंदुसि। जॾहिं बि मूंखे चवंदा मां हिननि जे ऑफिस बि हलियो वेंदुसि ऐं उते वेही करे असां इनखे इनशाला ज़रूरु मौजूदु कंदासीं। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। जॾहिं अलाह साईं हिकिड़ी ॾिनी आहे, सलाहियत ॾिनी आहे त आउं त चाहींदुसि पंहिंजी सिंध जे लाइ, पंहिंजे धरती जे लाइ उहे सभु शयूं करे सघूं जेको जंहिंमें असांखे आसानी थी सघे थी। तइलीम ऐं ही ॿ शयूं तव्हां अॼु तमामु वॾो मां तव्हां सभु जे अॼु मेहरान टीवी जे हिन अॼोके हिन प्रोग्राम खे एप्रिशिएट कंदुसि। इन जे करे जॉइंट हिकिड़ो अहिड़ो ॻाल्हि ठही आहे जंहिंमें असांजो माहौलियात बि अची वई आहे, तालीम बि अची वई आहे ऐं उन सां गॾोगॾु इंसानी सिहत जो हिकिड़ो मामिलो जेको इशू आहे। छाकाणि त रुॻो पाणी इंसानी सिहत जे लाइ ज़रूरी कोन्हे, तइलीम बि इंसानी सिहत जे लाइ ज़रूरी आहे। हू तइलीम तव्हांखे सुधारे थी, हू तव्हांखे जीअरो रखे थो, बसि इहो ई आहे। असां पाणी खे चवंदा आहियूं लाइफ सस्टेनिंग एलिमेंट, त उहो जीअरो रखण जे लाइ हवा त मथे पर पहिरीं असांजो पाणी आहे, त उहो असांखे जीअरो रखे थो ऐं उहो साफ़ पीअण सां असांखे ज़िंदा ऐं तंदुरुस्त रखे थो। त अहिड़े तरीक़े सां असांखे तइलीम जेका आहे सा असांखे बुर्दबार करे थी, असांखे सुठो करे थी, असांजो किरदारु सुठो करे थी, असांजो ज़हन सुठो करे थी। त उन्हनि शयुनि ते ज़रूरु तवजो ॾियणु खपे। सवाल कयो ऐं जंहिंमें उन्हनि जेको मसइलो ॿुधायो उन ते छा चवणु चाहींदा हुआ? उहो साईं वारनि शायदि बंदि स्कूलनि जी ॻाल्हि कई त बंदि स्कूल ॾिसो आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, तालीम जो लॉस त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर बंदि स्कूलनि खे खोलाइण जेको आहे न उते जे लोकल माण्हुनि जो कमु आहे। उहे जेकॾहिं पंहिंजो पार्ट प्ले कनि, उहे उथनि, उहे पंहिंजे तरीक़े सां गवर्नमेंट ताईं, ज़िले ऑफिसरनि ताईं या मिनिस्टर्स ताईं, सेक्रेटरीज़ ताईं, अॼुकल्ह हिन ते मुहिम हले पई तइलीम जेके बंदि स्कूलनि खे खोलियो, तमामु घणा माण्हू कमु कनि पिया उन्हनि ते। त आउं सम्झां थो त उते जे माण्हू जंहिं ॻोठ जो वॾेरो आहे, भला वॾेरो नथो हिसो वठे त चङा माण्हू जेका सिविल सोसाइटी उहे हिते हिसो वठी सघनि था। असां ॾिसो अॼु कॉल करे हिते ॿुधायो अथसि न, इहा कॉल जेकॾहिं DC वटि वञे, इहा कॉल जेकॾहिं DO वटि वञे, इहा कॉल जेकॾहिं सेक्रेटरी लेवल ताईं वञे। हिन वक़्तु सेक्रेटरी साहिबु जेको नओं आयो, मूं ॾिठो हींअर ॿ टे दफ़ा हुनजी कंहिं फेसबुक ते हिकिड़ी आई हुई त लगारी साहिबु चयो त मां तव्हां जिते जिते को इशूज़ आहिनि उहे मूंसां राब्तो कनि। सेक्रेटरी साहिब जी इहा वॾी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। सरदार शाह साहिबु आहे, मिनिस्टर आहे, उहो जेकॾहिं इन्हनि तरीक़नि सां इन्हनि शयुनि खे अॻिते वठी अचनि था त इन खां वधीक सुठी का ॿी ॻाल्हि कोन्हे। ऐं इनशाअल्लाह अलाह कंदो त असां सभु गॾिजी सॼी, पर आउं रिक्वेस्ट कंदुसि तव्हां असांखे न चओ, तव्हां उते जे लोकल एडमिनिस्ट्रेशन खे चओ, उते पाण वञो, स्कूलनि में वञो, खोलरायो, टीचरनि खे घुरायो, टीचर ईंदा। वॾी ज़िमेवारी आहे। अच्छा सर, हींअर जेकॾहिं सूफ़ी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कजे त सोशल मीडिया ते काफ़ी इहो आहे त मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, कहिड़ा इशूज़ आहिनि ऐं अव्हांजी नज़र में इन ते तव्हां वर्क बि कयो आहे? मुस्तफ़ा खे चयो त मूंखे इन मामले ते मूंखे न ॻाल्हाराइजो। सूफ़ी यूनिवर्सिटी तमामु हिकिड़ी सुठी यूनिवर्सिटी आहे ऐं उन जो स्टेटस जे बारे में आउं हिन वक़्तु कुझु कोन ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त आउं उते रही आयो आहियां, कुझु वक़्तु उते मां पढ़ायो बि आहे। हालांकि मुंहिंजो सब्जेक्ट त PhD ते मुंहिंजी डॉक्टरेट जेका आहे सा मुंहिंजी इन्वायरमेंट में आहे, पर छाकाणि त इन सूफ़ी यूनिवर्सिटी जो जेको कैंपस हो उन टाइम में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस हो बिरशा में, त मां उते टेररिज़म ऐं काउंटर टेररिज़म जो सब्जेक्ट बि पढ़ायो आहे ऐं उन में मुंहिंजो चङो ख़ासि, छाकाणि त मुंहिंजो तइल्लुक़ु हाला सां आहे ऐं भिट धिणी जी धरती आहे, लतीफ़ साईं जी धरती आहे,
त तकलीफ़ ज़रूरु थिए थी। ऐं सूफ़ी यूनिवर्सिटी जो हिकिड़ो पंहिंजो चार्टर हो जेको पूरो न थी सघियो कंहिं न कंहिं हवाले सां, छाकाणि त मूंखे उन जो अख़्तियार कोन्हे त आउं उन ते कुझु ॻाल्हायां, पर सूफ़ी यूनिवर्सिटी खे बहितर करण जे लाइ उन जूं जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ तमामु घणी ज़रूरत आहे। मूंखे हिकिड़ो मौक़ो मिलियो हो कंहिं तरीक़े सां उते कंहिं सुठी पोज़ीशन ते, पर आउं उन शइ खे शायदि मूं पंहिंजो पाण खे मुनासिबु न सम्झो। उन वक़्त में आउं लाड़काणा में प्रो वाइस चांसलर हुयुसि क़ाइद आवाम यूनिवर्सिटी में। त असां चाहींदासीं त सूफ़ी यूनिवर्सिटी जा जेके इशूज़ आहिनि उहे ज़रूरु कंहिं न कंहिं तरीक़े सां हल थियनि। असां ज़रूरत जेका असांजे वस में उन ते ॾाढी कोशिशि कई आहे। वाइस चांसलर साहिबा जेका आहे सा बि तमामु हिकिड़ी उनखे तवजो ॾियणु खपे इन्हनि ॻाल्हियुनि ते, छाकाणि त एडमिशन्स कोन थियूं थियनि, हुते घटि थियूं थियनि एडमिशन्स, या ॿिया अहिड़ा इशूज़ आहिनि जेके आहिनि उन्हनि ते हू बि कमु कनि पिया। हाणे ताज़ो रजिस्टर जेका दांह थिए पई माने उहा सही थिए पई तव्हांजी नज़र में? ॾिसो, पंहिंजी जाइ ते जेकॾहिं ग़लति खे ग़लति चवंदासीं त इहो को बुरो कोन्हे, ऐं जेकॾहिं इशूज़ आहिनि त ज़रूरु इशूज़ अचनि तॾहिं था जॾहिं एग्ज़िस्ट कनि था। जेकॾहिं इशू न हुजे त पोइ अचे ई न। हाणे का ॻाल्हि आहे, ज़रूरु को प्रॉब्लम आहे त पब्लिक में अनरेस्ट त आहे, इन में को शक कोन्हे। सही सही। अच्छा सर, टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे जी। प्रोग्राम में अची करे कीअं लॻो सुबह महिरान? तमामु सुठो। मूंखे अॼु के प्रोग्राम जे हवाले सां मूं तव्हांखे वरी रिपीट कंदुसि, हिकिड़ो त मुराई साहिब जी बर्थडे आहे उनखे मुबारकूं, ॿियो साईं जी 2-3 ॾींहं पहिरीं साईं टेक ओवर कयो आहे, साईं खे मुबारक हुजनि। मुर्तज़ा मजबूर साहिबु राति मूंखे बाक़ाइदगी सां ईअं दड़कनि मां चयो तव्हांखे सुभाणे अचिणो आहे, इहो दड़का ॾींदो आहे राति में, त मां चयोमांसि सुबुह जो इनशाला आउं पहिरीं ऑफिस वेंदुसि, उन खां पोइ तव्हांजी हाज़िरी कंदुसि। सच पुछो त हिन तरीक़े सां प्रोग्राम्स जेकॾहिं हिन सीरियस अंदाज़ में, हिन सुठे अंदाज़ में असांजे माण्हुनि ताईं पहुचंदा त आउं सम्झां थो त हिन जो वॾो हिकिड़ो असरु थींदो ऐं पब्लिक ताईं इहे ॻाल्हियूं पहुचंदियूं। असां साईं आहे, जीअं साईं हिकिड़े इदारे सां वाबस्ता आहे, ऐं पंहिंजे कंहिं हिकिड़े इदारे सां वाबस्ता आहियां, त असीं सभु गॾिजी सॾिजी हीअ जेका कॉम्बिनेशन अॼु ठही, अहिड़े ई तरीक़े जा प्रोग्राम्स तव्हांखे करणु खपनि। ऐं अॼोको प्रोग्राम जे हवाले सां स्पेशली आई एप्रिशिएट इट। मूंखे इन ॻाल्हि जो तमामु घणो ख़ुशी थी आहे त तव्हां इन तरीक़े सां प्रोग्राम्स खे अरेंज कयो था। तव्हांजी वॾी महिरबानी। हमेशह यही कोशिश रहंदी आहे त हुन प्रोग्राम खे वधि खां वधि बहितर बणाइजे। मुस्तफ़ा मीरानी साहब, कीअं लॻो सुबह महिरान में अची करे, ऐं कहिड़ो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे? तमामु बहितरीनु प्रोग्राम लॻो ऐं तमामु ख़ुशी थी त असांखे पंहिंजो डॉक्टर साहिबु जहिड़ा दोस्त मिली विया। ॾिसो, फस्ट टाइम मां चवां सिंध तमामु ख़ुशहाल खितो आहे, रिच आहे हर हवाले सां। त जेकॾहिं डॉक्टर साहिबु जहिड़ा माण्हू ॿिया बि जेकर सिंध मां सभई माण्हू निकिरी पवनि, हिक ॿिए जा हमदर्द थियनि, हिक ॿिए जो साथ ॾियनि ऐं पंहिंजूं पंहिंजूं जेके सलाहियतूं आहिनि उहे कतब आणीनि, त सिंध जेको आहे सो वरी हिकिड़ो दफ़ो ख़ूबसूरत ऐं सूफ़ी खितो थींदो। सूफ़ी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि निकिती आहे, मां चवां थो त असांजी सिंध जी शनाख़्त ई सूफ़ी आहे। असीं आहियूं ई सूफ़ी थाट जा माण्हू। सिंध जे जेके बि निकिता आहिनि, असांजो मोहन जे दड़े खां वठी जेके किथां बि को हथियार कोन मिलियो आहे। असीं पुरअमन माण्हू आहियूं ऐं असांजो पैगाम बि इहो ई हूंदो त असीं जेका बि जिदोजहद कयूं, पंहिंजे हक़नि जी जेका बि हासिलात लाइ जिदोजहद हुजे, असांजी पुरअमन जिदोजहद हुजे। असां हथियारबंद जिदोजहद जा हामी न आहियूं, असीं अहिंसा जा हामी आहियूं। इन करे हिन ई तौर तरीक़े सां ही ज़बरदस्त प्रोग्राम आहिनि। ही प्रोग्राम ई जेके आहिनि सिंध खे अॻिते खणी हलंदा, ऐं ही प्रोग्राम आहिनि जेके सिंध खे एड्रेस पिया कनि। हिननि प्रोग्रामनि जे थ्रू असांजो मैसेज वञे पियो। असांजो मैसेज बि इहो ई आहे त हिन तरह जा प्रोग्राम करे ऐं असीं पंहिंजे मसइलनि खे उजागर कयूं। यकीनन हिन प्रोग्राम जो एॾो सारो असरु थींदो जेको असीं महसूस ई नथा करे सघूं। त घड़ीअ खां पोइ खोड़ फेसबुक ते, सोशल मीडिया ते हिन प्रोग्राम जो हलंदो त बाबा हीअ ॻाल्हि थी आहे, ऐं उन खां पोइ सूफ़ी यूनिवर्सिटी हुजे या मलाहनि जा मसइला हुजनि, उहे एड्रेस थींदा ऐं एड्रेस थियण सां ई जेको आहे सो हल थींदा। त मां सम्झां थो ख़ुशी जी। ऐं तव्हांखे हिकिड़ो हिन में साईं जे एडिशन, हा, 2 मिंट हिकिड़ी जी ॻाल्हि इहा कंदुसि त तव्हांखे हिकिड़ी सजेशन आहे मुराई साहिब खे ऐं CEO साहिब खे, त स्पेशली हिकिड़ो एडुकेशन जो हिकिड़ो सेशन रखो तव्हां। उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे प्रॉब्लम्स ते तव्हां डिस्कस कयो। प्राइमरी जा बि आहिनि, सेकेंडरी जा बि आहिनि, पर हायर एडुकेशन जेका आहे उन जा इलाही सारा प्रॉब्लम्स आहिनि जेके साम्हूं अचणु खपनि, पब्लिक खे सम्झणु खपनि। स्कॉलरशिप्स कीअं थियूं मिलनि, रिसर्च कीअं थी थिए, इहे सभु शयूं जेके आहिनि उनजे लाइ तव्हां वटि जेकॾहिं का प्रोविज़न हुजे
त उनजे लाइ हिकिड़ो स्पेशली तइलीम सां मूंखे कंहिं ज़माने में प्रोग्राम हलियो पर वरी उनखे रिवाइज़ कजे त बहितर थींदो। इहा हिकिड़ी सजेशन आहे। तमामु बहितरीन, इलाही ख़ुशी थी यकीनन जेको ही प्रोग्राम आहे इलाही मालूमाती रहियो आहे, इलाही सुठियूं ॻाल्हियूं थियूं, असां बि अवां मां कुझु सिखियो आहे, असांजे जेके व्यूअर्स आहिनि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि कुझु सिखियो हूंदो। थैंक यू सो मच तव्हां इन प्रोग्राम में आया ऐं सरी सुरहान जा जेके गिफ्ट आहिनि इहे अवां सां गॾु वेंदा। इन में लख रुपया त कोन्हे न? उन में चूंडणो पवंदो। सही। थैंक यू थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी। नाज़रीन हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त, वरी नई सुबुह सां नवनि महिमाननि सां असां हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।